Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. Assalamu alaikum and a very warm welcome. सुजाग सिंध खे सलाम सिंध. नाज़रीन ख़ुशि हूंदव, उमेद कयां थी बिल्कुलु ठीकु हूंदव. ऐं असांजे प्रोग्राम में जेका असांजे मुलाक़ात थींदी आहे सा अॼु जे ॾींहं जी ख़ूबसूरत शुरूआति आहे सा थी चुकी आहे. ऐं जीअं त ज़ाहिर आहे मूंखे ख़बर आहे त मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजा भाइर जेके बि सिंध टीवीअ खे चाहींदड़ आहिनि, असांजी जेका ऑडियंस आहे सा इन इंतज़ार में हूंदी आहे, इन वेट में हूंदी आहे त सुबुह जो कॾहिं टाइम थिए ऐं असांजी मुलाक़ात थी सघे ऐं बाख सां असां सुठियूं ॻाल्हियूं ॿुधी सघूं ऐं करे सघूं. करे इन सूरत में सघंदा आहियो जॾहिं तव्हां असांखे लाइव कॉल कंदा आहियो. लाइव कॉल करे जॾहिं तव्हां पंहिंजाइप जो अहसासु ॾींदा आहियो न त यकीन कयो वाक़ई में ईअं लॻंदो आहे त ॼण पाण घर जा भाती आहियूं ऐं समूरी सिंध गॾु थी करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची वई आहे. इन करे ई जॾहिं सिंध टीवीअ ते हीअ जेको असांजो तव्हांजी मुलाक़ात थींदी आहे, हिन प्रोग्राम में जेका असां ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदा आहियूं से उन में करण में असांखे बि मज़ो ईंदो आहे ऐं वरी तव्हांजी मोट मिलंदी आहे. ज़ाहिर आहे तव्हां असांखे प्यार सां फीडबैक ॾींदा आहियो. सजेशन्स बि जेके तव्हां जूं हूंदियूं आहिनि, तजवीज़ूं बि जेके हूंदियूं आहिनि से बि अखियुनि ते हूंदियूं आहिनि. सो इन्हनि सभिनी इन ॾे वठि जे हिकिड़े अनमोल क़िस्म जो असांजो जेको रिश्तो आहे सो बेमिसाल आहे. ऐं जॾहिं बि असांजे ॾींहं जी शुरूआति थींदी आहे त कोशिशि कबी आहे त उहे ॻाल्हियूं जेके कजनि छो त सुबुह सुबुह सां पॉज़िटिव ॻाल्हि करणु तमामु ज़रूरी हूंदी आहे. इंसानु सुठो सोचे ऐं उथंदे ई हिकिड़ी ॻाल्हि मां ॾाढी सुठी ॿुधी पई किथे त जॾहिं बि इंसानु उथंदो आहे उथण सां इहो सोचींदो आहे न त यार अॼु मां हुन माण्हूअ खे ग़लति साबित कंदमि, अॼु मां फलाणे माण्हूअ खे जेको आहे सो नाकाम करण जी कोशिशि कंदमि. त इहे नेगेटिव सोचूं आहिनि. इन सोच खां पासो करणु घुरिजे. इंसानु जीअं ई उथे ऐं पहिरीं सोच जेका हुनजे ज़हन में अचे सा इहा हुजणु घुरिजे त अॼु मूंखे पंहिंजी बहितरीअ जे लाइ कहिड़ा कहिड़ा कम करणा आहिनि, पंहिंजी शऊरी इस्लाह कीअं उनखे इम्प्रूव करिणो आहे, पर्सनल ग्रोथ ते कीअं फोकस करिणो आहे, या मुंहिंजा जेके टू डू लिस्ट में कम आहिनि जेके मूंखे ही कम अॼु करिणा आहिनि से मां कहिड़े तरीक़े सां कंदुमि ऐं इहो तरीक़ो अहिड़ो हुजे जिन सां कंहिं ॿिए माण्हूअ खे को नुक़सानु न हुजे, उनखे कंहिं ॿिए माण्हूअ जी का दिलि आज़ारी न थी पवे, कंहिंजी का जेको आहे सो ग़लति ॻाल्हि न थी पवे. ऐं पंहिंजो ज़मीर हर कंहिं इंसान जे अंदरि हूंदो आहे त उन ज़मीर जी गवाही तमामु ज़रूरी आहे. त तव्हां जेका बि ॻाल्हि कयो तव्हांजी ज़मीर उन जी गवाही ॾिए त हिन माण्हूअ 100% ख़ुलूस सां ऐं प्यार सां ऐं प्योरिटीअ सां जेको आहे सो ईमानदारीअ सां इहो कमु कयो आहे. सो इन्हनि ॻाल्हियुनि जो अहसासु रखणु ऐं वरजाइणु तमामु घणो ज़रूरी आहे. इन करे हर रोज़ु सुबुह जो जॾहिं असां मिलंदा आहियूं त कंदा आहियूं प्यारियूं ऐं बहितरीनु पॉज़िटिव ॻाल्हियूं. ॿी वरी अॼु मां हिकिड़ी ॾाढी अहम ॻाल्हि बि तव्हां खां शेयर करणु चाहींदसि छो त पॉज़िटिव ॻाल्हियुनि जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त असांखे सही आहे पॉज़िटिव इंसानु ज़रूरु हुजे ऐं नेगेटिविटीअ खां पासो करे, पर नेगेटिविटी छा आहे इहो शऊर हुजणु तमामु ज़रूरी आहे त ग़लति ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि जेके असांखे न करणियूं आहिनि. अॼु जी जेका तारीख़ आहे 26 जून आलमी सतह ते वर्ल्ड वाइड इंटरनेशनल एंटी ड्रग अब्यूज़ डे आहे जे हवाले सां सेलिब्रेट कयो वेंदो आहे ऐं उनखे जेको आहे सो इंटरनेशनल एंटी ड्रग अब्यूज़ डे आहे. हाणे पाकिस्तान दुनिया जे नक्शे ते वन ऑफ द मोस्ट अफेक्टेड कंट्री आहे, वन ऑफ द मोस्ट अफेक्टेड कंट्री जेको ड्रग अब्यूज़ जे ते मुतासिर आहे ऐं ड्रग्स जा जेके बि यूज़िस आहिनि असांजे अवाम असांजी यूथ तमामु घणो कीअं न कीअं इन हवाले सां इन ट्रैक ते हली चुकी आहे. ऐं इहा अनफॉर्चुनेट आहे, बदकिस्मती आहे त असांखे फेस करिणो पवे थो. ऐं हर रोज़ यंगस्टर्स जेके नौजवान आहिनि अञा ज़िंदगीअ जी सही नमूने शुरूआति बि कोन था कनि त ड्रग्स में कीअं न कीअं मुलवस थी था वञनि. हाणे उन्हनि जी संगत अहिड़ी आहे, उहे बैड कंपनीअ में आहिनि या उनजी वजह छा बि आहे, पर हक़ीक़त इहा आहे त इहा तमामु पेनफुल हिकिड़ी सिचुएशन आहे. ॾाढो ॾुखु थींदो आहे. अहिड़ियूं ज़िंदगियूं ॾिसंदी आहियां मां त मतिलबु ज़िंदगीअ में उहे माण्हू अलाए छा करे सघनि था ऐं करे बि सघनि पिया, पर छो त इहा हिकिड़ी अहिड़ी लत आहे, अहिड़ी बला आहे, एॾी हिकिड़ी बीमारी आहे मां चवंदसि त जंहिंमें असांजा नौजवान तबिको जेको आहे उहो उन में घेरंदो थो वञे ऐं ॼण त हिकिड़ी दलदल आहे. उन दलदल में अंदरि असांजो मुल्क ऐं असांजो नौजवान तबिको घेरंदो थो वञे ऐं मतिलबु पंहिंजो पाण बर्बादु कंदो थो वञे.
इन ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं इन में सभ खां अहम किरदारु जेको अदा करे सघे थी गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान अदा करे सघे थी। त असांजे लाइ इहो सवालिया निशान ऐं सवालिया निशान सां अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हर गली कुंड में इहे ड्रग्स जेके आहिनि नशे पते जूं जेके शयूं आहिनि अवेलेबल छो आहिनि? छो एॾो आसानीअ सां अञा को ॿारु घर मां निकिरे थो, उहो कॉलेज में आहे, टीन एज में आहे, त इन खां अॻु में त उनखे कुझु ॿियो मिले, आसानीअ सां उन ताईं ड्रग्स कीअं था पहुची वञनि? त पोइ उहे ड्रग्स कंहिं बि सूरत में थी था वञनि। नशो हूंदो आहे ऐं उहो ज़ाहिर आहे त इंसानु जेको आहे उनजी सिहत उन सां वाबस्तु आहे ऐं तव्हां पोइ हिकिड़ी एडिक्शन थी वञे, उन एडिक्शन मां ॿाहिरि अचणु तमामु घणो ॾुखियो आहे। सो पेरेंट्स ते बि इहा गुज़ारिश आहे त नज़र रखो पंहिंजनि ॿारनि ते ऐं यंगस्टर्स खे बि ज़ाहिर आहे मां इहा ई नसीहत कंदसि त सिहत जेका आहे न तव्हांजी हिकिड़ी अमानत आहे। असां अक्सर कोशिशि कंदा आहियूं नाज़रीन त अमानत में ख़यानत न कयूं, त असांजी सिहत, असांजो सिहतमंद रहण बि हिकिड़ी ॼण त ड्यूटी आहे असांजी, छो त इहा जेका सिहत आहे असांखे अलाह साईं जी तरफ़ां ॾिनल आहे, इहा अमानत आहे, असांखे हिन जो ख़्यालु करिणो आहे। सो बहरहाल इन हवाले सां जेको असांजो जो ॾींहुं आहे सो मां ज़रूरु सोचियो त मां तव्हां सां शेयर कयां ऐं उन्हनि मुंहिंजे यंगस्टर जेका मुंहिंजी यूथ आहे, जेको असांजो फ्यूचर आहे, जेको असां चऊं था सुजाग सिंध आहे ऐं इम्पावर्ड सिंध आहे, त उहे जेके मुंहिंजा सिंधी नौजवान आहिनि उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदसि त पंहिंजे सिहत जो ख़्यालु कयो ऐं इन्हनि नशनि पतनि में ड्रग्स खां पासो कयो ऐं ज़िंदगीअ में थोरो को गोल सेट कयो, अॻिते वधो, करियर वाइज़ पंहिंजा जेके मौक़ा आहिनि उहे तलाश कयो ऐं कोशिशि कंदव त का बि शइ जेका आहे इम्पॉसिबल न आहे, नामुमकिन न आहे, ॾुखी न आहे। बहरहाल अॼु इन ई हवाले सां जेके बहितरीनु असांजी इहा ॻाल्हि हुई असां तव्हां सां शेयर कईसीं, उन सां गॾोगॾु जॾहिं असां वटि महिमान ईंदा आहिनि नाज़रीन, त महिमाननि सां कंदा आहियूं बहितरीनु कचहरी ऐं उन बहितरीनु कचहरीअ मां इंस्पिरेशन हासिलु कंदा आहियूं। ऐं अॼु जे जेके बि महिमान आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे न उहा हिकिड़ी मिसाल आहे, इंस्पिरेशन आहे, ॾाढो मुतासिर कंदड़ इन्हनि जूं कहाणी आहे ऐं उनजी कहाणी उनजे वातो ई ॿुधंदासीं जॾहिं असांजे सेट ते ईंदा। ऐं हीअ जेके प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइबो सो ताउन हूंदो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान में इन्हनि जी किस्तनि में प्लॉट ऑफर कनि था ऐं 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ऑफर कनि। बहितरीनु इन्हनि जी स्कीम आहे। सो अगरि प्लॉट वठिणो आहे तव्हांखे त ज़रूरु GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे कॉन्टेक्ट कंदा। उन्हनि जो राब्ते करण जे लाइ जेके डिटेल्स आहिनि तव्हांखे स्क्रीन ते नज़र ईंदा हूंदा। इन सां गॾु असांजो जेको प्रोग्राम आहे सो असांखे तव्हां ताईं पहुचाइण में अॼु हिकिड़ो ॿियो बि ताउन आहे ऐं उहो ताउन आहे करशे जामे शीरी जो। करशे जामे शीरी आहे 100% ख़ालिस अर्कनि सां तयारु शुदा ऐं गुलाब ऐं संदल जा ख़ालिस अर्क आहिनि, उन्हनि सां तयारु कयल हिकिड़ो शरबत आहे ऐं रिफ्रेशिंग ऐं लाइट इन जो अहसासु आहे। ऐं जेके हीट स्ट्रोक्स आहिनि न उहे हीट स्ट्रोक्स जो जेको अॼु मौसम हली रहियो आहे इन में सभ खां बेस्ट इहो आहे त करशे जामे शीरी तव्हां पियो ऐं हाइड्रेट रखो पाण खे बि पंहिंजनि ॿारनि खे बि। ऐं उन मां छा आहे त को साइड इफेक्ट्स बि न आहे, छो त इन में जेके अर्क इस्तेमालु कया विया आहिनि जंहिं तरीक़े सां इन में जेके इंग्रेडिएंट्स आहिनि उहे 100% ऑर्गेनिक आहिनि ऐं इन में को बि इन जो साइड इफेक्ट न आहे। सो बहितरीनु इन जी जेका सो इफेक्ट आहे। इन सां गॾु नाज़रीन असांजे प्रोग्राम में मौसीक़ी बि हूंदी आहे। मौसीक़ी हूंदी आहे बादल राई साहब जी ऐं वरी जॾहिं बादल राई साहब पंहिंजी मौसीक़ी ॿुधाईंदा आहिनि ऐं ख़ूबसूरत उन्हनि जो जेको इफेक्ट हूंदो आहे असांजे हिन प्रोग्राम ते पवंदो आहे, असरु पवंदो आहे त महिमान बि इंजॉय कंदा आहिनि। ऐं मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि उन्हनि जी लॻंदी आहे बादल राई साहब त तव्हां हर सुठी शाइरी ऐं का न का नई क्रिएशन जी ॻोल्हा में हूंदा आहियो। सो इहा ॾाढी मतिलबु सुठी ॻाल्हि आहे छो त कंपोज़िशन पाण हिकु वॾो कमु आहे पर कंपोज़िशन बि सुठी शाइरीअ जी हुजे त अञा मज़ो अची वेंदो आहे न, ईअं ई थींदो आहे न। ऐं इन करे ई असां वटि कॉलर्स बि जेके कॉल कंदा आहिनि से फरमाइशूं कंदा आहिनि, तव्हांजे परस्तार बि जेके आहिनि से मिस कंदा आहिनि तव्हांखे। सो इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इंसान खे लखनि में मुनफ़रिद ठाहींदियूं आहिनि जॾहिं तव्हांजो कमु अहिड़ो सुठो हूंदो आहे। सो बहितरीनु असांजो प्रोग्राम आहे नाज़रीन। हाणे साही वठूं था भला, साही खां पोइ महिमान ईंदा, महिमाननि सां कंदासीं बहितरीनु कचहरी ऐं वरी जॾहिं बि तव्हां साही वठंदा आहियो त मां चवंदी आहियां त असां चांहि था पियूं ऐं जेको आहे चांहि खां पोइ था मिलूं, तव्हां बि वञो चांहि ठाहे अचो छो त सुबुह जो टाइम आहे चांहि खां गर्मियूं हेॾियूं आहिनि। हाणे अॼु मां चवंदसि त करशे जामे शीरी पियो तेसि ताईं या ठाहे अचो ऐं साई था ठहूं, असां बि पीअंदासीं, तव्हां बि पियो, असां पंहिंजनि महिमाननि खे बि पीआरींदासीं करशे जामे शीरी। सो वठूं था नंढड़ी साई नाज़रीन, पोइ वरी महिमाननि सां कंदासीं कचहरी।
Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. वेलकम बैक नाज़रीन. ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु प्रोग्राम आहे. बाक़ाइदा हिन जो शुरूआति कयूं था छो त हाणे महिमाननि असांखे जॉइन कयो आहे ऐं साही खां पोइ ज़ाहिर आहे तव्हांखे बि ख़बर आहे त महिमान अची वेंदा आहिनि असांजे प्रोग्राम में, उन्हनि जी शमूलियत थी वेंदी आहे ऐं उन्हनि खे जॾहिं मुतारिफ़ कराईंदी आहियां मां त पोइ ॻाल्हियुनि जो सिलसिलो असां अॻिते वधाए सघंदा आहियूं. ऐं जॾहिं इंट्रोडक्शन जी ॻाल्हि कजे थी ऐं महिमाननि जी ॻाल्हि कजे थी त पोइ मां हमेशह कोशिशि असांजी हूंदी आहे त अहिड़ियूं पर्सनैलिटीज़ असांजे शो में अचनि जंहिंमां काफ़ी कुझु सिखण खां मिले, उन्हनि जी ज़िंदगीअ हिकिड़ी मिसाल हुजे ऐं इंस्पायर करे असांखे. मोटिवेशनल जेके बि पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि न सोसाइटी में उहे ॾाढियूं मां सम्झंदी आहियां अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि उन सोसाइटीअ खे उन जी शऊरी इस्लाह खे वधाइण में, पर्सनली उनखे ग्रो करण में. ऐं वरी जेका बि यूथ आहे, जेके बि यंगस्टर्स आहिनि उहे जॾहिं उन्हनि जी ज़िंदगीअ ते ॿुधंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि खे इंफॉर्मेशन मिलंदी आहे त अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके एॾी महिनत करे पंहिंजे पाण खे अॻिते वधाइनि था त हिकिड़ो अलॻि हिकिड़ो जोश लाइफ में. सो बहरहाल असां इन ई हवालनि सां अॻिते जेके सो ॻाल्हि ॿोल कचहरी जारी रखंदासीं. पर महिमाननि जिन असांखे जॉइन कयो आहे सो उन्हनि खे मां मुतारिफ़ कराईंदी हलां. असांखे जॉइन कयो आहे अनीला अंसारी आहिनि ऐं डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो ऐं अॻु में बि असांजे प्रोग्राम में अची चुकियो आहिनि. हिकु दफ़ो ॿीहर असां हिननि खे गुज़ारिश कई आहे, अर्ज़ु कयो आहे त अचनि असांजे प्रोग्राम में. सो वेलकम कयो था अनिला, वेलकम करते हैं आपको. थैंक यू सो मच टू सी यू अगेन. वेलकम सो मच. थैंक यू. और अनिला सां गॾु जंहिं असांखे जॉइन कई आहे बहितरीनु ॿिए बि जेको आहे सो हिकिड़ी मां सम्झंदसि त कुझु माण्हुनि खे न ज़िंदगी आसाइशूं ऐं सुठो प्रोटोकॉल वारी लाइफ ऐं फैसिलिटीज़ वारी लाइफ जेका आहे उहा बिल्ट इन मिलंदी आहे छो त उनजो घर ऐं उनजे फैमिलीज़ उनजा जेके पेयर आहिनि उन्हनि जो जेको ख़ानदान आहे ऑलरेडी इस्टेब्लिश्ड हूंदो आहे. पर कुझु माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़िंदगीअ जूं बेसिक नीड्स ताईं पहुचण में बि उन्हनि जी वॾी महिनत हूंदी आहे ऐं उहे जाखोड़ उन्हनि खे करणी पवंदी आहे पंहिंजी फैमिली खे फैसिलिटेट करण में, हिकिड़े सुठे तरीक़े सां अर्न करण में ऐं ज़िंदगीअ में पंहिंजो पाण साबित करण में. सो अहिड़ियूं पर्सनैलिटीज़ जेके आहिनि उहे एॾियूं हाईलाइट त कोन हूंदियूं आहिनि पर सोसाइटीअ जा फ़र्द थियण जे नाते सोसाइटीअ जो हिकिड़ो अहम किरदारु उन्हनि जो हूंदो आहे ऐं अहम हिसो हूंदा आहिनि. सो उन्हनि खे असां निग्लेक्ट नथा करे सघूं. ऐं जीअं त असां सां गॾु मौजूदु बि आहिनि ऐं उन्हनि खे ज़रूरु मां उन्हनि जो मुतारिफ़ कराईंदसि पर उन्हनि खे इंट्रोड्यूस करण खां अॻु में मां चाहींदसि त असां ॿुधायां मां तव्हां ताईं कुझु अहिड़ा इदारा जेके असांजे सोसाइटी में उनखे जेको आहे सो गुरबत खे परे करण फेस करण में काफ़ी हेल्प कई आहे माण्हुनि खे, नौजवाननि जे लाइ हिकिड़ी उमेद थी करे साम्हूं आया आहिनि. सो अहिड़ा इदारा आहिनि. उन्हनि मां हिकिड़ो आहे फूड पांडा कंपनी. हर माण्हूअ खे ख़बर आहे असां जीअं हाणे रूटीन में शामिलु थी वियो आहे त घरु वेठे कुझु बि ऑडर करिणो आहे, चाहे मानी हुजे, खाधो हुजे या वरी इवन घर जो सामान हुजे, को राशन हुजे, को फ्रूट सब्ज़ी कुझु बि, त फूड पांडा जे थ्रू असां उन्हनि खे ऑडर कंदा आहियूं ऐं असांजे घर ते होम डिलीवरी ॾींदा आहिनि. ऐं हाणे एॾो इन शइ जो ट्रेंड हली वियो आहे जो शहरनि में रहंदड़ माण्हू इन ऐप अहिड़ो को माण्हू हूंदो कोन्हे जंहिंजे मोबाइल में फूड पांडा जी एप्लीकेशन कोन हूंदी. सो ॾाढी बहितरीनु इन्हनि जी कंपनी आहे ऐं कंपनी पंहिंजे पाण कामयाबु तॾहिं थींदी आहे जॾहिं उहा फैसिलिटेट कंदी आहे आवाम खे. उनजो जेको मक़सदु आहे उहो पूरो थींदो आहे त कंपनीअ जा बेनिफिट्स, उन जी कंपनसेशन स्ट्रक्चर ऐं उन में जेके बोनस इंक्लूडिड हूंदा आहिनि जेको उहे पंहिंजे राइडर्स खे, पंहिंजे एम्प्लॉइज़ खे ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जे केयर कंदा आहिनि ऐं कम्यूनिटीज़ खे अञा ग्रो करण में हेल्प कंदा आहिनि. डेली ऐं वीकली टारगेट्स हूंदा आहिनि जेके तव्हां असांजा जेके राइडर्स आहिनि जेके फूड पांडा में कमु था कनि पिया उहे उन टारगेट्स खे अचीव कनि त उन्हनि खे सुठो उनजो मुआवज़ो मिलंदो आहे. इन सां छा थींदो आहे त पंहिंजी ज़िंदगीअ खे अञा सुठे तरीक़े सां फैसिलिटेट करण में फैमिलीअ खे जेको आहे सो अॻिते वधाइण में असांजा नौजवान तबिको जेको आहे उहो अॻिते वधी रहियो आहे ऐं उहो सपोर्ट थो करे पियो. ऐं हाणे त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जॾहिं असां एम्पावरमेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांजूं नियाणियूं बि फूड पांडा कंपनी में एज़ अ राइडर कमु कनि थियूं ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असां का डिलीवरीअ जो को ऑडर ॾींदा आहियूं डिलीवरी जे लाइ का नियाणी अची वेंदी आहे ऐं बाइक हलाए फूड पांडा जी राइडर हूंदी आहे ऐं असांखे चवंदी आहे तव्हांजो ऑडर असां खणी आया आहियूं. त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि न इहे असांखे अञा अॻिते वधण जे लाइ
मोटिवेट कंदियूं आहिनि ऐं ईअं ई अहिड़ी शख़्सियत अहिड़ी पर्सनैलिटी असां उन्हनि खे दावत ॾिनी आहे ऐं मां उन्हनि खे ज़रूरु वेलकम करणु चाहींदसि असांजे पंहिंजे सलाम सिंध जे प्लेटफॉर्म ते। बरकत अली असां सां गॾु आहे, सरजानी टाउन जो बरकत अली, जंहिं पंहिंजी ज़िंदगी खे अञा हिकिड़ो नओं मोड़ ॾेई हिकिड़ी नई उमेद ॾिनी ऐं उन में सभ खां वॾो हथु फूड पांडा जो। सो फूड पांडा राइडर आहिनि पाण बि, उनखे वेलकम कयूं था बरकत अली खे। अस्सलाम वालेकुम बरकत, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? बिल्कुलु ठीकु ठाक। ठीकु ठाक। ऐं बरकत अली सां तमामु घणी बहितरीनु कचहरी कबी ऐं उन सां गॾु असांखे जंहिं जॉइन कयो आहे हिकिड़ो टियों महिमान बि आहे, मां चाहींदसि मां उनखे बि मुतारिफ़ कराईंदी हलां। हिरा मुनवर आहे, बहितरीनु मॉडल आहे, ज़बरदस्त उन्हनि जी पर्सनैलिटी आहे, उनखे था वेलकम कयूं। वेलकम हिरा, थैंक यू सो मच फॉर कमिंग। थैंक यू और बहुत अच्छा लगा आपको हमारे शो so पे much. देखकर। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो अॻिते वधायूं था ऐं शुरूआति कयूं था, आगाज़ कयूं था बरकत अलीअ सां। बरकत अली, तव्हां ॿुधायो त अक्सर जीअं हाणे मां हींअर बि ज़िक्र कयो, फूड पांडा अक्सर माण्हू सोचींदा आहिनि त मतिलबु उन में वञिजे त मतिलबु ज़ाहिर माण्हू सभ खां वॾो जेको असांजो अलमियो आहे त बेरोज़गारी आहे ऐं जेके नौजवान तबिको आहे उन्हनि खे चाहे पढ़ियल लिखियल डिग्री याफ़्ता बि नौजवान अहिड़ा आहिनि जेके बेरोज़गार थी घर वेठा आहिनि। त ज़ाहिर आहे उहा हिकिड़ी वॾो फेज़ आहे, ॾुखियो फेज़ आहे जंहिंखे फेस करिणो पवे थो ऐं तव्हां उन मां उहे ॾुखियाइयूं बि फेस कयूं ऐं हाणे माशाल्लाह तव्हां अर्न कयो था, स्टेबल आहियो। सो कीअं पंहिंजे बारे में थोरो ॿुधायो त फूड पांडा कीअं तव्हां जॉइन कई ऐं जेको आहे सो पंहिंजी थोरो अॻु में खां स्टोरी पंहिंजे हवाले सां थोरी ॿुधायो। मुंहिंजो नालो बरकत अली आहे। जी जी। कराची जे इलाइक़े सरजानी में मुंहिंजी रहाइश आहे, कराची जो रेजिडेंस आहियां मां। इन खां अलावा मां काफ़ी जॻहनि ते कमु कयो। गुलशन सुपर स्टोर आहे, गुलशन इकबाल ब्लॉक 13 में, उते कैशियर जी मां जॉब कई। तक़रीबन साल खनि उते मां कमु कयो। सही। एक्चुअली उते टाइमिंग जेका ई 12 खां 14 कलाक हूंदी ऐं इनकम जेका ई 25+ हूंदी, टाइमिंग वधीक हूंदी। उन खां पोइ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त फूड पांडा में कमु कंदो हो, मां उन सां भई मशवरो कयो, मुंहिंजा ही मसइलो एम्प्लॉय हुयो या राइडर ऑलरेडी जेको आहे न हुन कमु करे पियो। मूंखे उन मशवरो ॾिनो यार फूड पांडा जॉइन कर, वीकली अर्निंग जेको आहे न 10 खां 15,000 फूड पांडा ॾिए थो हर हफ़्ते। ज़बरदस्त। मुंहिंजो ठीकु आहे। उन खां पोइ हुन मूंखे रेफर कयो, ऑफिस जो हुन प्रोसेस वग़ैरह ॿुधायो। हुन खां NIC रिक्वायरमेंट कोई डॉक्यूमेंट्स हूंदा आहिनि, NIC लाइसेंस, घर जो बिल वग़ैरह, मूंखे हुन रेफर कयो। हुन खां पोइ अच्छा, हिन में का क्वालिफिकेशन जी का आहे त तव्हां एतिरो पढ़ियल हुजो या का डिग्री हुजे, अहिड़ी त का रिस्ट्रिक्शन न आहे? न, हिन में क्वालिफिकेशन जी का लिमिट कोन्हे, बसि एंड्रॉइड मोबाइल हलाइणु खपे, छाजे लोकेशन वग़ैरह। हा, छो त सॼो कमु हुन ते ई आहे, एप्लीकेशन ते आहे। सही, ज़बरदस्त, बहितरीनु। इहो त ॾाढो सुठो आहे। तव्हां केतिरे अरसे खां राइडर बीइंग फूड पांडा राइडर कमु था कयो? 2019 खां वठी मां अञा ताईं राइडरी में कमु। अच्छा 2019 खां वठी तव्हां जेको आहे सो तक़रीबन 3-4 साल त पोइ थी विया आहिनि। सो बहितरीनु ऐं जेको आहे सो ॾाढो सुठो आहे तव्हांजी जर्नी। अञा अॻिते तव्हां सां ॻाल्हाइबो ऐं ज़रूरु तव्हां सां अञा इंस्पिरेशन हासिलु कबी त जंहिं तरीक़े सां जहिड़ी महिनत जी जाखोड़ सां तव्हां हेसि ताईं पहुता आहियो, सो कीअं फेस कयो आहे। ऐं वञूं था अनीला जी तरफ़। अनीला, आपने देखा कि कैसे कैसे लोग हैं यार, जैसे हमारे पास यंग ऐसे लोग हैं जो हाईलाइटेड नहीं होते, पता नहीं होता, लेकिन वो उनकी ज़िंदगी पर अगर आप थोड़ी सी नज़र डालें तो ऐसा लगता है इस पे तो मूवी बन सकती है, इतनी इंस्पिरेशनल उनकी कहानी होती है। आपका तो पाकिस्तान पीपल्स पार्टी में बीइंग इंफॉर्मेशन सेक्रेटरी काफ़ी अरसे से आप काम कर रही हैं, तो क्या कहना चाहेंगी आप ऐसे नौजवान तबके को, क्योंकि ज़ाहिर बेरोज़गारी का जो एक मसला है ना, वो उस पर बात भी करनी चाहिए, लेकिन बात भी करें तो उससे क्या होगा, क्या करना हल चाहिए? होना हल होना चाहिए उस चाहिए मसले का, क्योंकि हमारी मेजर पॉपुलेशन जो है वो अब यूथ बेस्ड है। अब जैसे बरकत अली जैसे बहुत सारे बच्चे, और जैसे कि ये बता रहे हैं कि फूड पांडा में एज सच कोई क्वालिफिकेशन की वो नहीं है बैरियर कि इतना आप क्वालिफाइड हो, बस आप एंड्रॉयड चलाना जानते हो। पर ऐसे भी यंगस्टर्स हैं जो MBA किए हुए ग्रेजुएट्स हैं और वो बाइकिया एंड फूड पांडा में जो है वो काम कर रहे हैं, क्योंकि उनके लिए जॉब्स नहीं है। जॉब्स होना, जॉब रिप्लेसमेंट्स होना
बहुत बहुत इम्पॉर्टेंट है, क्योंकि हमारी इकॉनमी में, किसी भी मुल्क की इकॉनमी में जो यंगस्टर्स होते हैं उनका एक अहम रोल होता है। वो पढ़ते हैं, माँ बाप बड़े ही अपनी ख्वाहिशों और ख्वाबों के साथ बच्चों को पढ़ाते हैं, और आजकल आप देखें और कितना ख्वाहिश महंगाई और का ख्वाबों के साथ साथ इन्वेस्टमेंट भी तो है। ये कितना खर्चा किया है। आप जी MBBS अगर किसी को करवा रहे हैं अपने बच्चे को, या मास्टर्स करवा रहे हैं, तो वहाँ तक कितना खर्चा हुआ है, कितनी जी। इन्वेस्टमेंट अब MBBS भी आप अक्सर देखेंगे मल्टीनेशनल कंपनीज में चले जाते हैं, उनको भी जो है वो यंग डॉक्टर्स को पर्क्स नहीं है और फिर जॉब्स नहीं है। तो ऐसे काफ़ी केसेस हैं जो रोल मॉडल्स हैं। सबसे ज़्यादा मुझे जो मसला एक लगता है सोसाइटी में, वो एक माइंडसेट हो गया है कि आपने यंग लोगों को, या जो कम एक्सपीरियंस हैं या जूनियर्स हैं, उनको आगे बढ़ने नहीं देना है, रास्ता लोग नहीं देते। जो बड़े और आप समझें कि एक्सपीरियंस लोगों, उन्हें चाहिए कि इनको प्रमोट करें, रास्ता दें, और ऐसे इदारे अब बनने चाहिए हैं जो इनकी सेल्फ ग्रूमिंग करें। वो इदारों हैं हों जहाँ पे ये इनरोल होंगे, इनकी ये एक्सपर्टी है, जैसे इन्होंने बताया कि ये गुलशन के एक स्टोर में मोर देन 12 आवर्स जो है वो काम करते रहे हैं। बेशक करें, पर अब ये मैंने देखा है कि एक के साथ साथ ये लोग 2-2 जॉब्स कर रहे होते हैं, क्योंकि इतनी महंगाई में सारी चीज़ें अफोर्ड करना बहुत मुश्किल है। आप देखें कि इलेक्ट्रिक का कितना बड़ा इशू है। आए दिन वो अजीब से जो है वो डायरेक्ट इनडायरेक्ट टैक्सेस लगा के, और उसके लिए आवाम कुछ कहती भी नहीं है, निकलती भी नहीं है। तो जब आपके ऊपर बर्डन ज़्यादा हो जाए, आपके मसाइल बढ़ जाएं और वसाइल कम हो जाएं, तो फिर लोग जो है वो गुर्बत की चक्की में पीसते हैं। तो आप जब ये सब बातें कर रही हैं, जाहिर है आपको पता भी है सारी चीज़ें, मसले भी हैं, और आपको हल का भी पता है कि ये करेंगे तो हालात में बेहतरी आ सकती है। तो आपका अपना जो पाकिस्तान पीपल्स पार्टी में एक जो ओहदा है, आप उसके तहत इस चीज़ में कैसे अपने आप को सर्व कर रही हैं? देखिए, इस तरह अब लाइक आपका चैनल भी जो है वो एक मीडियम है ना, कि इसमें आवाम का मसला भी पता चल रहा है, और हमारे पास उनके लिए एक तो एडवाइस भी है और हल भी है। देखें, पाकिस्तान पीपल्स पार्टी के हवाले से जब हम बात करते हैं तो पाकिस्तान पीपल्स पार्टी वो वाहिद जमात है जो सबसे ज़्यादा नौकरियों देने के ऊपर बिलीव करती है। जितनी पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नमेंट में जो है वो जॉब्स दी जाती है, मेरा नहीं ख्याल कि किसी और गवर्नमेंट में दी जाती है। अभी भी जो है वो चेयरमैन बिलावल भुट्टो ने इलेक्शन कैंपेन में यूथ को ख़ास तौर पे जो है ना वो फोकस किया है कि यूथ के लिए जो है, हम देखें यूथ के भी डिफरेंट मसाइल हैं, डिफरेंट ब्रैकेट्स के अंदर आते हैं। एक जब वो एक तालीम के प्रोसेस से गुजर रहे हैं, तालीम के बाद उनके पास जॉब रिप्लेसमेंट्स हों जहाँ पे वो जाके ट्रेनिंग प्रोग्राम्स करें और उसके बाद उनके लिए जॉब्स अवेलेबल हों, तो उसके ऊपर पाकिस्तान पीपल्स पार्टी काम कर रही है। और एक अच्छा पैकेज जो है वो यूथ के लिए जो आ रहा है, और इसमें हम पहले भी जो है मुख्तलिफ डिपार्टमेंट, ये तो एक खुशखबरी वाली बात आपने बताई है, और इस पे जरूर आएंगे। लोन्स, यूथ के स्कॉलरशिप्स बाहर पढ़ाई के लिए, क्योंकि जब आप एजुकेशन में जो है, क्योंकि की ऑफ सक्सेस होती है, आप वहाँ स्ट्रांग होते हैं तो आप जिंदगी के हर हिस्से में, हर सेक्टर में जो है ना फिर फिट इन हो जाते हैं। बिल्कुल ऐसी बात सही कही है आपने, और मैंने ऐसा देखा है आजकल का जो यंग तबका है ना, बहुत मैं समझती हूँ इंटेलिजेंट है। मुझे बड़ी खुशी होती है कि वो खुद से ही अपने करियर के हवाले से प्लानिंग कर रहे हैं, खुद से ही सर्च कर रहे हैं कि भाई स्कॉलरशिप भी अगर लेनी है तो कौन से कंट्री में लेनी है, और अपने आप ही पेरेंट्स तो हमारे अब वो जनरेशन में आ गए हैं कि आज के जो पेरेंट्स हैं वो थोड़े से पुरानी जनरेशन के, और ये वाले बच्चे अब नई जनरेशन, न्यू मॉडर्न एरा के बच्चे हैं, तो उनको पता भी नहीं है टेक्नोलॉजी का। और ऐसे ही बहुत खूबसूरत पर्सनैलिटीज़ हैं, ऐसी बच्चियाँ हैं जो अपनी मदद आपके तहत भी अपने करियर में जो है वो आगे बढ़ी हैं, और ऐसी उन्हीं में से एक है हिरा मुनव्वर जो बहुत ही अच्छा काम कर रही है। हिरा, आप क्या कहना चाहेंगी? बड़ा हम लोग गवर्नमेंट के बारे में बात कर रहे हैं, यूथ करियर के बारे में, और आपने जो है ना बोला है कि भाई मुझे तो कोई फिक्र ही नहीं है कि कोई मुझे जॉब मिलती है या नहीं मिलती है। मीडिया का जो है फील्ड आपने ज्वाइन कर लिया और खुद मॉडलिंग की और खुद अर्न कर रही है। ये है कि पॉलिटिक्स का मुझे इतना आइडिया भी नहीं है जी, और मुझे बिल्कुल इंटरेस्ट भी नहीं है। नहीं, तो आपने आप जो काम कर रही है ना उसमें उस चीज़ की इतनी रिक्वायरमेंट भी नहीं है, और मुझे बड़ी खुशी होती है ऐसी कॉन्फिडेंट बच्चियों को, ऐसी लड़कियों को देखकर कि वो हालांकि मीडिया की फील्ड ऑलरेडी बड़ी कंट्रोवर्शियल फील्ड है, फॉर एग्जाम्पल स्पेशली फॉर गर्ल्स। तो आप कब से आई और क्या सोच के आया कि भाई अब तो बस अपने आप को साबित करना है, तो और नहीं तो भाई हम मीडिया की तरफ ही चले जाते हैं? ये स्टेप मेरे लिए बहुत मुश्किल था। मुश्किल ऐसे था कि फैमिली सपोर्ट नहीं था स्टार्ट में, और
बहुत स्ट्रगल करने के बाद यहाँ तक पहुँच तो रही हूँ। शौक था, मुझे ख्वाहिश बहुत शौक था। अच्छा। और अभी भी मुझे है और इंशाल्लाह कंटिन्यू रखूँगी। जबरदस्त। कब से कर रही है मॉडलिंग? मुझे ही लास्ट ईयर से मैंने ज्वाइन किया। 1 साल हुआ है आपने? तकरीबन और के साथ। क्वालिफिकेशन आपकी? अभी मेरे कंटिन्यू है। अच्छा, पढ़ भी रही हैं अभी तक? अच्छा अच्छा, ज़बरदस्त। तो ये तो आपने बहुत अच्छा किया कि अभी आपकी पढ़ाई का सिलसिला जारी है और आपने कहीं ना कहीं अपना करने की भी कोशिश की है। तो जब तक आप इंशाल्लाह ग्रेजुएट कर जाएंगी तब तक आपका अपना भी काम चलना शुरू हो जाएगा। तो ये जो एक सोच है ना, ये बड़ी अच्छी है और इसके लिए इंस्पिरेशनल होना बहुत ज़रूरी है कि इंसान इंस्पायर हो किसी से। किससे इंस्पायर होकर ये कदम उठाया आपने? एक्चुअली मुझे जो है देखा जाए तो मुझे सबा कमर बहुत अच्छी लगती हैं। अच्छा। बस उनसे बहुत ज़्यादा मैं She is a इंस्पायर हूँ। versatile artist of Pakistan, one of the best artists of बिल्कुल Pakistan. बिल्कुल मेरी बिल्कुल आइडिया है, मुझे बहुत, मैं उनको लाइक करती हूँ और थोड़ी सी मेरी कोशिश भी होती है कि मैं उनको फॉलो करने की कोशिश फॉलो कर रही हूँ, उनको फॉलो कर रही हूँ। ज़बरदस्त, बहुत अच्छा है। ऐसे देखें काफ़ी ऐसे फ़र्द होते हैं, काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जॾहिं असां ॻाल्हियूं कंदा आहियूं न इंस्पिरेशनल पर्सनैलिटीज़ जी, त ज़रूरी न आहिनि त उहे मतिलबु का पॉलिटिशियन हुजे या का फिलोसफर हुजे त पोइ उहा ई तव्हांखे इंस्पायर करे सघे थी। मीडिया जेको आहे न इन में सभ खां अहम किरदारु अदा करे थो पंहिंजी सोसाइटी खे ग्रो करण में। त उहे बि जेके आर्टिस्ट असांजा मीडिया ते हूंदा आहिनि, ॾिसो कीअं न कीअं उन्हनि मां के माण्हू इंस्पायर थी था पवनि, पंहिंजी ज़िंदगीअ खे चवनि उन्हनि खे फॉलो कंदे कंदे पंहिंजो करियर हिकिड़ो गोल सेट कंदा आहिनि त यार मूंखे बि इन मक़ाम ताईं पहुचणो आहे जेसि ताईं फलाणो माण्हू आहे। पोइ उहा सेलिब्रिटी हुजे, को सिंगर हुजे, को पॉलिटिशियन हुजे, सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त तव्हां इंस्पायर हुजो सुठे कंहिं पॉज़िटिव माण्हूअ मां। त इहा इंस्पिरेशन जेका आहे, मोटिवेशन जेका आहे न, उहा ॾाढो इन में हेल्प कंदी आहे। बहरहाल इन ते अॻिते ॻाल्हाइबो, पर हींअर मौसीक़ी जी तरफ़ वञूं था। मौसीक़ी बादल रही साहिब जी। बादल रही साहिब पाण बि घणनि माण्हुनि खे इंस्पायर कंदा आहिनि, उन्हनि जूं कंपोज़िशन, उन्हनि जी मौसीक़ी ॿुधबी आहे त काफ़ी अहिड़ा नौजवान जेके आर्टिस्ट आहिनि जेके इन फील्ड में अचणु चाहिनि था, उन्हनि खे न उत्साह मिलंदो आहे। त ॾिसो पोइ उन्हनि खे अगरि हेल्प जी बि ज़रूरत आहे त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त बादल रही साहिब त उन्हनि जे हेल्प बि कंदा आहिनि, उन्हनि खे सेखारींदा आहिनि, बाक़ाइदा सिखिया ॾींदा आहिनि मौसीक़ीअ जी। सो बादल रही साहिब अॼु कहिड़ो था कलाम ॿुधायो असांखे? अची वेहारो त लिखंदो रहां, लिखी लफ़्ज़ तोड़ां ई ॾिसंदो रहां। हो चवां सच तोरीअ सरे ई नथी, हुजी भर जे कर त जीअंदो रहां। ओ पिया ओ पिया ओ पिया, नैणनी जा न कर ओ पिया। ओ पिया ओ पिया ओ पिया, नैणनी जा न कर ओ पिया। ख्वाब साबिया करे ख्याल रोशन करे, पैर पलकुन ते धर ओ पिया, पैर पलकुन ते धर ओ पिया। याद जी चांदनी ख्याल रोशन करे, अक्स तुहिंजो ॾिसी रक्स दर्पण करे। याद जी चांदनी ख्याल रोशन करे, अक्स तुहिंजो ॾिसी रक्स दर्पण करे। शाम गलड़ा छुए रात चोटी चुमे, पाख में रंग भर ओ पिया, पाख में रंग भर ओ पिया। ओ पिया ओ पिया ओ पिया, नैणनी जा न कर ओ पिया।
रोअंदे छॾे थो वञे। जेठ जो चंड रोअंदे छॾे थो वञे, वक़्तु नेणनि मां ॻोढ़ा थी वहंदो वञे, वक़्तु नेणनि मां ॻोढ़ा थी वहंदो वञे। गज वियो पुसी ॼाण ॾियाटी विसी, कर भञे थी सहर ओ पिया, कर भञे थी सहर ओ पिया, ओ पिया ओ पिया ओ पिया, नेणनी जा न कर ओ पिया। खटी वञ पिरी मां जे हारिया खणी, तूं खटी वञ पिरी मां जे हारिया खणी, पंहिंजो जीवन बि तो ताईं वारिया खणी। तूं खटी वञ पिरी मां जे हारिया खणी, पंहिंजो जीवन बि तो ताईं वारिया खणी। जो बि ॾींहुं प्यार ॾे भल त हिकु वार ॾे, जो बि ॾींहुं प्यार ॾे भल त हिकु वार ॾे। मां लुटायां उमिरि ओ पिया, मां लुटायां उमिरि ओ पिया। ख्वाब साबिया करे ख्याल रोशन करे, पैर पलकुन ते धर ओ पिया, पैर पलकन ते धर ओ पिया, ओ पिया ओ पिया ओ पिया, नेणनी जा न कर ओ पिया, नेणनी जा न करे ओ पिया। ज़बरदस्त बेहतरीन कंपोज़िशन, ॾाढी सुठी शाइरी ऐं ज़बरदस्त धुन हुई ऐं उमेदु कयां थी नाज़रीन त तव्हां इंजॉय कयो हूंदो। पर साही वठूं था, साही जो टाइम थी वियो आहे, साही खां पोइ वरी वापसि ईंदासीं ऐं ॻाल्हियुनि जे सिलसिले खे वरी जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त प्रोग्राम आहे, हली रहियो आहे पंहिंजो सलाम सिंध में। जॾहिं इंस्पिरेशनल पर्सनैलिटीज़ ईंदियूं आहिनि ऐं असां उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं त मूंखे पूरो यकीन हूंदो आहे त ॾिसंदड़ बि उन मां काफ़ी इंस्पिरेशन हासिलु कंदा आहिनि। ऐं जेके जीअं बरकत अलीअ जहिड़ा माण्हू, जेके अहिड़ा नौजवान जेके फैसिलिटी जेके आहिनि उहे जाइ ॼम खां कोन मिलियूं आहिनि, उन्हनि जो ख़ानदान में ओतिरी का फाइनेंशियली स्टेबिलिटी ऐं एॾी का सपोर्ट न आहे, पर उन हूंदे बि उन्हनि पाण को न को अहिड़ो विच जो रस्तो ॻोल्हियो ऐं महिनत कई ऐं डबल ड्यूटीज़ करे करे बि जेको आहे सो पंहिंजी फैमिली खे सपोर्ट कनि था पिया। सो इहे अहिड़ियूं पर्सनैलिटीज़ जेके आहिनि से ॾाढियूं इंस्पिरेशनल आहिनि ऐं मूंखे ॾाढो मुतासिर कंदियूं आहिनि। सो बरकत अली जी तरफ़ हलूं था। बरकत, तव्हां ॿुधायो त जेके बि तव्हां जूं इहे हार्ड वर्किंग हुई हिन वक़्त ताईं, फूड पांडा खां अॻु में जी ज़िंदगी जेका हुई तव्हांजी, तव्हां चयो त तव्हां 12 14 कलाक बि कमु कंदा हुया, पोइ उन में ज़ाहिर आहे मायूसी वारो फैक्टर बि ईंदो हूंदो न, कॾहिं कॾहिं इंसान जी दिलि आज़ारी थी वेंदी आहे, मायूस थी वेंदो आहे ज़िंदगीअ मां, त यार एतिरा साल थिया आहिनि, मतिलबु ज़िंदगी वधे कोन थी, हालात बहितर कोन था थियनि, पोइ कीअं उन शइ खे कीअं डील कंदा हुयो? एक्चुअली उन टाइम जेको मां काफ़ी परेशान रहंदो हुउमि, मुंहिंजे घर जा माली हालात जेके काफ़ी आउट थी विया ऐं मुंहिंजी इनकम घटि हुई। हुनजे अलावा पोइ मां दोस्त सां मशवरो कयो, मूंखे मशवरो हुन फूड पांडा जॉइन कयो, मूंखे जेको आहे ID वग़ैरह ठाराए छॾी। हुन खां पोइ जेको आहे मां फूड पांडा जॉइन कयो 2019 में एस आर राइडर।
उन खां पोइ असांखे ट्रेनिंग ॾिनी वई ट्रेनिंग पोइ उन सेखारियो कि ऑर्डर कीअं डिलीवर करणु कीअं मार्कअप करणु तक़रीबन 6 महीने जे अंदरि जेको आहे मां थोरो कर्ज़नि में फाथल हुयुमि उहो कर्ज़ वग़ैरह मां फूड पांडा में कमु करे क्लियर करे छॾिया अरे वाह ज़बरदस्त हा, त उहे सभु कर्ज़ वर्ज़ बि तव्हांजा लही विया जॾहिं खां तव्हां फूड पांडा में फूड आहियो पांडा। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं ॿी ॻाल्हि जेको मां ॾाढी सुठी इहो बि ॿुधी आहे त फूड पांडा पंहिंजे राइडर्स खे इंश्योर बि कंदी आहे इंश्योरेंस बि ॾींदी आहे थोरो इन हवाले सां तव्हां ॿुधायो बिल्कुलु इंश्योरेंस फूड पांडा ॾींदी आहे अगरि एक्सीडेंट थिए थो त हॉस्पिटलाइज़ बिल वग़ैरह जो हॉस्पिटल अंदरि फूड पांडा पे कंदो आहे अच्छा इन के अलावा मोबाइल स्नैचिंग वग़ैरह है फूड को बि हादसो थी थो पवे हादसो थिए त कुझु बि थिए त मतिलबु फूड पांडा असांखे सपोर्ट कंदो आहे सपोर्ट कंदो आहे ज़बरदस्त मोबाइल इंश्योरेंस बोनस ॾींदो आहे मोबाइल स्नैच थींदी आहे को मसइलो कोन्हे फूड पांडा असांखे इंश्योरेंस ॾींदो आहे क्लेम कंदो आहे अच्छा बोनस मिलंदो आहे त पोइ अगरि अहिड़ो माण्हू हुजे जंहिंखे सही आहे ईंदी हुजे मोबाइल यूज़ करणु पर हुन वटि पंहिंजो मोबाइल न हुजे त छा उहो मोबाइल बि ॾींदा आहिनि फूड पांडा वारा मोबाइल स्टार्टिंग में जॉइनिंग में ज़ीरो मार्कअप ते इंस्टॉलमेंट ते मोबाइल ॾींदा आहिनि इंस्टॉलमेंट ते ॾींदा हूंदा सही सही ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सपोर्ट करणु या ॾाढी इंश्योरेंस त हिकिड़ी तमामु वॾी इहा ॻाल्हि आहे त अगरि तव्हां इंश्योर कयो था त पोइ इन खां त बहितर कुझु थी नथो सघे ऐं जॾहिं बि फूड पांडा जा जेके बि पंहिंजा ॿिया बि राइडर्स आहिनि उन्हनि खे ॿियो कहिड़े कहिड़े तरीक़े सां फूड पांडा जेको आहे सपोर्ट करे थो इन के अलावा फूड पांडा जेको असांखे वीकली टारगेट ॾींदो आहे वीकेंड जा टारगेट असांजा अलॻि हूंदा आहिनि मतिलबु अच्छा वीकेंड्स अलॻि ऐं वीकडेज जा अलॻि वीकेंड अलॻि वीकेंड 4 ॾींहंनि जो टारगेट असांखे अलॻि मिलंदो आहे इहा अचीव कंदा आहियूं इन के अलावा वीकेंड जो असांखे अलॻि मिलंदो आहे इन के अलावा असांखे हिन महांगाई जे दौर में तव्हांखे ख़बर आहे फ्यूल प्राइस आए ॾींहुं इनकम वधे थी वञे इंक्रीज़ थिए थी इन करे असांखे फूड पांडा फ्यूल इंसेंटिव बोनस बि ॾींदो आहे अच्छा ज़बरदस्त बहितरीन फ्यूल बोनस अच्छा त हे बोनस जेके पर ऑर्डर हूंदा आहिनि या पर वीक हूंदा आहिनि बोनस जेको असांजो वीक डे हूंदो आहे फ्यूल बोनस जो वीकली हूंदो आहे अच्छा वीकली फ्यूल बोनस वीकली हूंदो ऐं उन खां अलावा जेके ॿिया बोनसिस हूंदा आहिनि ॿिया न वीक डे को 4 ॾींहंनि जो हूंदो आहे वीक डे ऐं वीकेंड 3 डे जो हूंदो आहे उन जे तक़रीबन 5-6 जो असांजे वीक डे बोनस हूंदो आहे उहो अचीव कंदा आहियूं इन के अलावा जेको आहे वीकेंड हूंदो आहे असांजो 7,000 ताईं बोनस हूंदो आहे असांखे सही उहो अचीव कंदा आहियूं त 7,000 जे तक़रीबन असांखे उहो बोनस मिली वेंदो पोइ कॾहिं टारगेट्स जो घणो प्रेशर त न हूंदो अक्सर माण्हू ईअं हूंदा आहिनि जो मां ॿुधो बि इहो आहे त टारगेट एॾा हूंदा आहिनि जो बसि पोइ राइडर्स जेके आहिनि वीचारा दाऊं पिया कंदा आहिनि माना इहा ॻाल्हि मां ॿुधी आहे मां ॾिठी न आहे तव्हां ॿुधायो न कोई मतिलबु टारगेट जो कोन हूंदो आहे इज़ी हूंदा आहिनि इज़ी टू अचीव हूंदा आहिनि बिल्कुलु ईज़ी करिणो आहे ऑर्डर हूंदा आहिनि वधीक हूंदा आहिनि ज़ोन में ऑर्डर लेकिन इहे कि माण्हू खे पाण सोचण में खपे बिल्कुलु रिलैक्स थी कमु करे तक़रीबन हिकु दफ़ो 2 ऑर्डर बि इकट्ठे लॻंदा आहिनि सही अच्छा अच्छा ॿ गॾु गॾु बि अची वेंदा आहिनि 2-3 बि ऑर्डर मतिलबु इकट्ठे लॻंदा आहिनि इन में असांजो टारगेट आहे न जल्दी अचीव करे वेंदा टारगेट मतलब जल्दी अचीव थींदो अच्छा ॿी हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में हिन वक़्तु इहा मां तव्हांखे ॿुधायां अगरि इन केस कंहिं राइडर खां को ऑर्डर मिस थो थी वञे या उहो लेट थो थिए या सम हाउ कस्टमर अहिड़ो अची पियो आहे जो कंप्लेन करे थो वठे त भाउ माना मां सेटिस्फाई न आहियां त पोइ अहिड़ी सूरत में राइडर सां बिहेवियर फूड पांडा वारनि जो छा हूंदो आहे उहे माना पोइ छा कंदा आहिनि छा उनखे पोइ हटाए छॾींदा आहिनि हिन जॉब मां या का वॉर्निंग ॾींदा आहिनि या उनखे ट्रेन कंदा आहिनि कीअं बिहेव कीअं हूंदो अथनि पोइ जॾहिं कंप्लेन अची वेंदी आहे कंहिं राइडर जी कंप्लेन ईंदी आहे त असांजे डिस्पैच डिपार्टमेंट आहे उहो वेरीफाई कंदो आहे कस्टमर खां पहिरियों क्लीयरेंस वठंदो आहे इशू छा आहे उन खां पोइ राइडर खां कंफर्म कंदो आहे उन खां पोइ अगरि कस्टमर मुतमिन न आहे त ऑर्डर कैंसिल कयो वेंदो आहे ठीकु आहे उहो जेको ऑर्डर कैंसिल थींदो आहे उहो असां नेक्स्ट वेंडर मतिलबु नेक्स्ट रेस्टोरेंट उनखे ॾींदा आहियूं असां उतां जेको आहे सीलानी वग़ैरह खणी वेंदा आहिनि नेक्स्ट ऑर्डर पर पोइ बि ईअं न थींदो आहे त तव्हां उनखे राइडर खे चओ त हाणे मतिलबु तव्हां या जीअं अक्सर हूंदो आहे नौकिरी करण में त ॾियूं न नौकिरीअ त लाइ न वञे बॉस असांखे फायर न करे वठे न बिल्कुलु फूड पांडा में अहिड़ो को ॾियो न हूंदो आहे राइडर्स खे केरु तव्हांखे फायर नथो करे सघे बिल्कुलु को फायर नथो करे पंहिंजी मर्ज़ी मतिलबु अरे वाह ज़बरदस्त इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे छो त इहा हिकिड़ी अहिड़ी तलवार आहे जेका हर एम्प्लॉय जे मथां हूंदी आहे त मतिलबु कोई का कंप्लेन अची वेंदी कंहिंजो कुझु थी वेंदो त पोइ मूंखे फायर करे छॾींदा जॾहिं ऑन बोर्डिंग असांजे डिपार्टमेंट ID वग़ैरह जॾहिं ठहंदी आहे उन टाइम ते तक़रीबन 3 कलाकनि जो असांजो प्रोसेस हूंदो आहे ट्रेनिंग जो ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे उनखां SOP जे हवाले सां ॿुधायो वेंदो आहे उन खां ट्रैफिक क़वानीन जे हवाले सां ॿुधायो वेंदो आहे मतिलबु बिल्कुलु क्लियर करे पोइ मतिलबु राइडर
रोड ते मूव कंदो आहे, शिफ्ट स्टार्ट कंदो आहे। ज़बरदस्त हर शइ क्लियर थींदी वञे। ज़बरदस्त, ॾाढो सुठो। ऐं हिकिड़ी ॿी बि मूंखे ॾाढो ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां अॻु में बि ज़िक्र कयो त पंहिंजूं नियाणियूं मां ॾिसंदी आहियां अक्सर फूड पांडा जे राइडर जे तौर ते नियाणियूं अचनि थियूं, त छा मतिलबु गर्ल्स जे लाइ का स्पेशल का ऑफर हूंदी आहे या कोई स्पेशल पैकेज आहे जेको फूड पांडा वारा ऑफर कनि था? छो त नियाणियुनि जा वरी मसइला ॿिया हूंदा आहिनि, उहे मतिलबु ईअं देरि राति उन्हनि जा टाइम्स बि ॾाढा ऑड हूंदा आहिनि, त उन्हनि खे ज़ाहिर आहे अक्सर कोशिशि हूंदी आहे त उहे डे टाइम में ई जेको आहे उहे पंहिंजा ऑर्डर्स अचीव कनि, त पोइ छा अहिड़ो को ख़ासि पैकेज आहे फूड पांडा जी तरफ़? न अहिड़ो को ख़ासि पैकेज हुन कान कोन्हे, पर नॉर्मल राइडर जीअं हूंदो आहे हुनखे मतिलबु ईअं ई ठीकु ज़बरदस्त, या त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पोइ अच्छा तव्हांखे ॾिसी भला तव्हांजे फैमिली मां या दोस्तनि मां ॿिया माण्हू बि इंस्पायर थिया आहिनि, ॿिया बि आया हूंदा राइडर त यार? बिल्कुलु, मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि जेके प्राइवेट कंपनी में कमु कंदा, उहे मां उनखे फूड पांडा ॿुधायो, अच्छा उहो मां उनखे फूड पांडा जॉइन कराए छॾियो। इनखे अलावा जेको फूड पांडा असांखे जॉइनिंग बोनस बि ॾींदो आहे। अच्छा फूड पांडा चए उहो थो कीअं हूंदो आहे? जॉइनिंग बोनस इहो हूंदो आहे, तव्हां अचो पंहिंजी ID वग़ैरह प्रोसेस करायो, ID ठारायो, टारगेट हूंदो आहे 100 ऑर्डर जो कंप्लीट कयो, उन खां अलावा तव्हांखे 3000 जो अॻिए सैलरी में बोनस अची वेंदो। अगर 100 अगर अच्छा मतिलबु स्टार्टिंग में हूंदो आहे? स्टार्टिंग में हूंदो आहे, पहिरियन 7 ऑर्डर्स ते 3000 जो बोनस मिलंदो आहे। इनके अलावा रेफरल बोनस हूंदो आहे। अगर तव्हां कंहिंजे दोस्त खे फूड पांडा प्लेटफॉर्म ते रेफर कयो था, या तव्हांजे रेफरेंस सां अगर केरु अचे थो त तव्हांखे इन जो बोनस मिलंदो? असांखे बि मिलंदो ऐं राइडर खे मिलंदो, मतिलबु जो न्यू ईंदो उनखे बि मिलंदो, ॿिन्हिनि खे मिलंदो। ज़बरदस्त, जॉइनिंग बोनस, रेफरल बोनस। सही, इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेको आहे सो मां इन क़िस्म जी हिकिड़ी मतिलबु प्लेटफॉर्म आहे, हिकिड़ो इदारो आहे जेको मां हाणे ॻाल्हि जॾहिं कयां थी बरकत अलीअ जी कहाणी जॾहिं असांजे साम्हूं अची वई आहे, हुन जी सॼो जॾहिं व्यूज़ असांजे साम्हूं था अचनि त हाणे ईअं थो लॻे त जेको आहे ॼण त ज़िंदगी थोरी आसान थी वई आहे। हिकिड़ी उमेद आहे, छो त इहा हिकिड़ी ड्रीम जॉब आहे, हर को चाहींदो आहे त अहिड़ी का असांखे जॉब मिले ऐं इन क़िस्म जो जेको आहे असांखे को अहिड़ो मौक़ो मिले त असां पंहिंजी ज़िंदगीअ खे न आसान करे सघूं। त हिन खां वधीक ॿियो छा हूंदो? एतिरा बेनिफिट्स त मां सम्झंदी आहियां का कंपनी ऑफर नथी करे सघे, ऐं एॾो रिलैक्स जॉब आहे, ऐं का इन में ख़ासि इन्वेस्टमेंट बि न आहे, का ख़ासि डिग्रीअ जी रिक्वायरमेंट बि न आहे, सो ॾाढो बहितरीनु हिन जो कमु आहे। अनिला जी तरफ़ हलूं था। अनिला, आप देख रही हैं कि किस तरीके से अब ये इस तरह इन्होंने अपना काम किया और बहुत से अपने फ्रेंड्स को इंस्पायर भी किया आगे बढ़ने में, इस फील्ड में और आने में। ऐसा अक्सर होता है, हम औरतों में भी बहुत होता है, तो भाई किसी का बिजनेस चल दिया, कहीं से किसी की सपोर्ट मिल गई, तो फिर उसकी बहन या उसकी और कोई कज़न, कोई सहेली, वो भी फिर उस फील्ड में आ जाती है। तो आपने वुमेन एम्पावरमेंट के हवाले से जब हम बात करते हैं, जैसे फूड पांडा के भी लेडीज़ राइडर्स भी हमें आजकल बहुत मिलती हैं, जो मुझे सड़कों पे मैं देखती हूँ ना, कोई बाइक चलाती हुई कोई बच्ची, मुझे बड़ी खुशी महसूस होती है। आई फील सो प्राउड ऑफ हर। तो आप बताएं कि आप जो है इस तरह कौन से कोई ऐसे प्लान है, जैसे पहले आपने बताया कि कोई ये खुशखबरी है कि एजुकेशनल या शायद बेरोज़गारी के हवाले से कोई एक नया प्लान है आप लोग कर रहे हैं, तो उस हवाले से थोड़ा बताएं। देखिए, जब विमेन एम्पावरमेंट की बात करते हैं, हम हर जगह जो है ना वो ख़वातीन नज़र आ रही हैं, और सबसे अहम जो पेशरफ पाकिस्तान के माशरे में हुई है कि अब ख़वातीन बाइक्स जो हैं वो चलानी शुरू कर दी। इंडिया वगैरह और अदर कंट्रीज़ में तो चलाती हैं, ठीक है। फूड पांडा में ना सिर्फ अब राइडर्स ख़वातीन हैं, बल्कि मैंने शुरू में जब स्टार्टिंग में फूड पांडा जो है वो स्टार्ट हुआ था, मेरी ही अपनी फैमिली की जो है वो लड़की, वो MBA किया हुआ था और हायर लेवल पे जो है ना वो उनके जाके और उन्होंने सारा फूड पांडा का हिस्सा बनी। तो ख़वातीन जो है वो हर जगह शाना बशाना है। जहाँ तक आपने रेफरल सिस्टम की बात की है, रेफरल सिस्टम जो है इज़ वेरी इंपॉर्टेंट ना, क्योंकि मार्केटिंग का आजकल जो है ना वो टूल भी जो है ना रेफरल सिस्टम है। अब जैसे बरकत अली साहब ने बताया कि रेफ़र करते हैं, इनके फ्रेंड ने किया, फिर उसके फ्रेंड ने किया, या ख़वातीन का आप देखेंगे पहले ज़्यादातर ख़वातीन जो हैं वो ज़्यादातर कपड़ों का ऑनलाइन काम करती थी। अभी ऑनलाइन जो है वो आपका बेकिंग का भी है, आपका मेकअप भी, मतलब मल्टीपल वैरायटीज़ जो है ना वो चीज़ें आपको ऑनलाइन अवेलेबल हैं। और जहाँ तक वुमेन एम्पावरमेंट की और आप पाकिस्तान पीपल्स पार्टी की बात करें तो ये लाजिम और मलजूम है। शुरू से हमने जो है वो ख़वातीन जजेस भी दी, ख़वातीन के पुलिस स्टेशंस दिए, बैंक्स बनाए, जो लेडी हेल्थ वर्कर्स हैं
वो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने काफ़ी ज़्यादा जो है वो हायर की, पोलियो वर्कर्स जो हैं वो ख़वातीन जो हैं वो काम कर रही हैं, और लेजिस्लेशन भी जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है सबसे ज़्यादा ख़वातीन के लिए करती रही है और करेगी। तो औरत का एम्पावर होना किसी भी माशरे में जो है वो ज़रूरी है, और ये सारी चीज़ें जो है ना वो काउंट करती हैं। मैं क्योंकि सोशल एक्टिविस्ट भी हूँ लास्ट 20 ईयर से, तो जैसे आपने बताया कि ख़वातीन एक दूसरे को या जो भी लोग हैं आजकल जॉब्स के अंदर हैं वो रेफ़र करते हैं, तो हम भी पहले उनको स्किल्स देते थे। लाइक मैं एक शेल्टर होम की जो है वो इंचार्ज थी, तो कोई भी विक्टिम ऑफ वायलेंस आपके आए पास जो बिल्कुल मेंटली डिस्टर्ब है, पीछे से फैमिली की कोई सपोर्ट नहीं है, आप एक बड़ी मुश्किल से, एक बड़ा एक्सट्रीम पॉइंट होता है जब कोई औरत अपना घर छोड़े, बच्चे साथ लेके निकले, शौहर को छोड़े, तो वो एक बड़ा ट्रॉमाटाइज होते हैं। उनको काम डाउन करना, उनके लिए भी आप एक पूरी चीज़ डिज़ाइन करते हैं कि पहले उनकी जो प्राइम मसला है वो है उनके लिए एकोमोडेशन। आपने एकोमोडेशन दी, उनको हेल्प दी, उनको आपने काउंसल किया, उसके बाद आप ये देखते हैं कि इसमें क्या स्किल्स हैं, ये क्या कर सकती है और क्या करना चाहती है। जब आप उनकी एज पर देयर स्किल्स जो हैं वो उन्हें ट्रेन करते हैं, ट्रेन करने के बाद जो है ना आपको फिर उन्हें फैसिलिटेट करना पड़ता है, उनकी नेटवर्किंग करनी पड़ती है। तो इसमें हम काफ़ी हैंडीक्राफ्ट का जो है वो ख़वातीन से काम करवाते थे, अजरक हुनर को जो है प्रमोट करते थे। अजरक देखें कि हमारा जो है वो एक असासा है अजरक, तो अजरक के हमने बड़ी जो है वो चीज़ें, मनी एनवलप, शादी के एनवलप्स, फाइल कवर्स, और ना सिर्फ पाकिस्तान में, फिर पाकिस्तान से बाहर भी उनकी जो है वो यूरोप में भी एग्जीबिशंस की, और उसका बहुत अच्छा जो है ना वो रिज़ल्ट आया। तो मुझे लगता है कि पार्टी, जो भी पॉलिटिकल पार्टी हो, उनके लोगों के अलावा जो एक आम आवाम है या एक किसी भी माशरे का बंदा है, वो अपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज़रूर निभाए। हर, अगर आपकी कैपेसिटी है कि आप किसी की मदद कर सकते हैं, करनी चाहिए। डिफरेंट प्रोग्राम्स में हम भी जाते हैं, यंग बच्चे हैं, यंग बच्चे मिलते हैं, हम उनको डिफरेंट जगहों पे अपने ही जो हमारी पार्टी के इदारे हैं या सिंध गवर्नमेंट में हम एम्पावरमेंट में हैं, तो फिर हम उनको जो है वो उन इदारों में रेफर करते हैं। बहुत अच्छी बात कही है। और आप क्या कहना चाहेंगे इस हवाले से हिरा के, जैसे हम वुमेन एम्पावरमेंट की बात कर रहे हैं, तो ज़िंदगी में मतलब अभी आपने बोला कि मीडिया की तरफ आपका पैशन था, सबा कमर की पर्सनैलिटी से आप बहुत ज़्यादा मुतासर हैं, तो उनकी खुद के जो भी ऐसे काम, ऐसे प्रोजेक्ट हैं, वो भी वुमेन एम्पावरमेंट को काफ़ी सपोर्ट करती हैं। इस हवाले से क्या कहना चाहेंगे? एक्चुअली ये है कि मैंने जैसे पहले आपको बताया कि पॉलिटिक्स में मुझे बिल्कुल भी इंटरेस्ट नहीं है, मैं उनको नहीं देखती हूँ। अच्छा, इसके अलावा जैसे कि वो इस चीज़ को लेकर चलती है, तो मैं उनको इतना, वो मैं सिर्फ उनकी एक्टिंग पे ज़्यादा फोकस कर रही होती हूँ कि मीडिया में उनकी क्या लाइफ चल रही है। ठीक है, तो उस हवाले से मैं उनसे काफ़ी इंस्पायर हूँ, उस चीज़ को मैं फॉलो कर रही हूँ। अक्सर ऐसा कहा जाता है ना कि भाई जब लेडीज़ या बच्चियाँ जब जाती हैं मीडिया की फील्ड में जाएँ या कहीं भी जाएँ, तो उनको काफ़ी ऐसे चैलेंजेस हैं जो फेस करने पड़ते हैं। आपने कहा पहले ज़ाहिर है आपकी फैमिली सपोर्टिव नहीं थी, अब ज़ाहिर है वो भी आपका पैशन देखकर, आपकी लगन देखकर उन्होंने भी जो है वो आपको सपोर्ट करना शुरू कर दिया होगा। बाहर की दुनिया में जब आप निकली हैं तो वहाँ क्या चैलेंजेस आपने फेस किए? बाहर की दुनिया घर की दुनिया से बहुत डिफरेंट है। एक्चुअली कहते हैं ना कि बाहर की जो दुनिया है वो एक सौतेली माँ की तरह है, तो बहुत सारे चैलेंजेस ऐसे आते हैं सामने जो हमें फेसेस करने पड़ते हैं। लोगों का रूड बिहेवियर, बैड बिहेवियर, क्या वजह क्या है, क्या समझती हैं, क्यों ऐसा उन्होंने बिहेव किया आपके साथ? एक्चुअली हम लोग घर में जब होते हैं तो घर में हमें एक अलग तरह से ट्रीट किया जाता है, एक लाड उठाना, और घर की बेटी जब बाहर आते हैं तो बाहर जो होता है वो बेटा नहीं, बेटी नहीं, फिर वो बेटा बन जाता है। तो फिर वो कहते हैं कि जब घर से बाहर आ गई है तो आपको स्ट्रॉन्ग बनना है, आपको हर चीज़ देखना है, आपको उसी ट्रैक पे चलना है जहाँ सब चल रहा है। तो आप ये प्रिपेयर होके ही घर से निकली थी या आप बाहर के धक्के खा के स्ट्रॉन्ग? मैं बाहर के धक्के खा के हुई। एक्चुअली ऐसा होता था कि मैं समटाइम जब बाहर निकलती थी तो किसी ने थोड़ा सा मुझे रूड बिहेव दिया या थोड़ा सा आर्ग्यू किया तो अब मैं सडन वहीं पे रोने लगी। पहले तो सारे हर्ट होते हैं बंदा, और रोना तो वैसे ही हम लड़कियों को पड़ा था। इतना हर्ट होती थी मैं, सीरियसली मैं वहीं पे स्टक रोने लग जाती थी। यार मतलब मुझे बोल दिया है,
मुझे क्यों बोला ऐसा। फिर मैं खुद में एक अपनी एबिलिटी में कोई एहसास होती है ना, वो बेटे की औरत बड़ी ये एहसास मैंने ही चूज किया है, मुझे ही लेके चलना है, मैं हार नहीं मान सकती अरे हूँ, वाह, मुझे आगे चलना है। ये बहुत अच्छा है, मतलब अपने आप को फिर वो पक्का करने वाला भी एक अब मैं होता पक्की हो है। गई। अब हो गई है चले अच्छा है। अब मैं हो गई। वैसे ये बहुत जरूरी है कि इंसान को अपना आपको मजबूत औरत होना जो है ना जरूरी है। अपनी अपनी उस उस्ताद और अपने सपोर्ट खुद होती है। मुझे और लगता आप है जब ग्रेसफुली और डिग्निटी के साथ खुद को कैरी करते हैं ना, तो किसी की हिम्मत नहीं होती है कि आपको एक सिंगल वर्ड कह सके या आपको एक बुरी निगाह से देख भी सके। अच्छा, कॉन्फिडेंस जो है ना बड़ा इज जरूरी वेरी वेरी इंपॉर्टेंट। और जब आप एक डिग्निटी वकार के साथ एक कंपोज पर्सनैलिटी के तौर पे, मुझे लगता है कि ख़वातीन को बहुत एहतियात और संभल के और कंपोजली जो है ना वो चलना चाहिए। अच्छा, एक बहुत अच्छी बात मैंने कल ही कहीं सुनी है कि सबसे खूबसूरत और सबसे अच्छा जेवर जो औरत पहन सकती है वो कॉन्फिडेंस है। वो कॉन्फिडेंस आप एतमाद रखें अपने पर, और खुद एतमादी जो है ना वो सबसे बड़ा ओवर कॉन्फिडेंस ना हो, कॉन्फिडेंस हो। एग्जैक्टली वो जरूरी। बिल्कुल, ये बहुत जरूरी है। हिरा, क्या कहना चाहेंगे आप? एक्चुअली ये है कि यहाँ पे पहली बात है कि हमारी लड़कियों में कॉन्फिडेंस डेवलप होता ही नहीं है। अच्छा, क्यों नहीं होता? क्या वजह है? क्या लगता है क्योंकि वो आपको? ये समझते हैं कि माँ बाप जो होते हैं वो लोगों की बातों से डरे हुए होते हैं, सोसाइटी से। तो ये घर से आता है ये फैक्टर के बच्चियां अगर कॉन्फिडेंट नहीं है तो क्या इसमें कहीं ना ये कहीं घर गलत वाले है। नहीं, ये चीज़ गलत है। बेटियों को कॉन्फिडेंस देना चाहिए, उनको भी जिंदगी गुजारने का हक है, उनका राइट है। ठीक है। तो ये चीज़ें बेटों को नहीं है, बेटों को भी सपोर्ट करें, लेकिन बेटियों को मैं कहती हूँ ज़्यादा सपोर्ट करनी चाहिए आज के टाइम में। क्योंकि बेटियों को हर चीज़ को लेकर सर्वाइव करना होता है, आगे लेके चलना होता है। नहीं पता है कि इन लॉज कैसे होंगे, लाइफ में कितना स्ट्रगल करना है, क्या क्या चीज़ें उनको फेस करना पड़ेंगी। तो इसके लिए आप उनको मेंटली तौर पे पहले से प्रिपेयर करें ताकि इस चीज़ को लेकर वो आगे चले। बहुत अच्छी बात, बहुत अच्छी बात की है हिरा। और हिरा सां अॻिते अञा वधीक ॻाल्हाइबो, छो त ॾाढी सुठी वुमेन एम्पावरमेंट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, पर साही जो वक़्तु थिया। नाज़रीन, साही था वठूं ऐं बरकत अलीअ खां इजाज़त वठंदासीं। बरकत, थैंक यू सो मच, तव्हां आया ऐं तव्हांजो जेको लाइफ ही जेका हुई ॾाढी इंस्पिरेशनल हुई। मूंखे उमेद आहे त जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि मां जेको आहे सो हाणे बि 10-20 नौजवान तयारु थी विया हूंदा त असां बि सुभाणे खां फूड पढ़ंदा वञूं था, असां बि फूड पढ़ंदा राइडर था थियूं। सो छा ख़ासि फाइनल छा तव्हां मैसेज ॾियणु चाहींदव? छो त ब्रेक खां पोइ वरी तव्हां असां सां गॾु न हूंदव, तव्हांखे ज़ाहिर आहे जेको आहे सो ॿियूं बि कमिटमेंट्स आहिनि। सो फाइनल मैसेज ॾिसंदड़नि खे, नौजवाननि खे छा ॾियणु चाहींदव? मां मैसेज इहो ॾियणु चाहींदुमि, फूड पांडा हिकिड़ो अहिड़ो वाहिद प्लेटफॉर्म आहे जंहिं का पाबंदी न आहे। तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते अचो, शिफ्ट पिक कयो ऐं कमु कयो। और सैलरी प्रोसेस जेको आहे वीकली हूंदो आहे, हर वीक जेको आहे सैलरी असांजे अकाउंट में ईंदी आहे। इन खां अलावा बाक़ी जेको असांजो ट्रेनिंग जो प्रोसेस आहे, ID वग़ैरह ठाहींदा आहियूं, ऑन बोर्डिंग टीम आहे उहा काफ़ी सपोर्ट कंदी आहे असांखे, प्रोसेस वग़ैरह कंप्लीट कराए दी असांजो। और शिफ्ट जे दौरान अगरि असां को मसइलो थिए थो ऑर्डर जे हवाले सां या एक्सीडेंट जे हवाले सां, को बि XYZ मसइलो थिए थो, असांजी डिस्पैच टीम असां मैसेज कंदा हुते, फ़ौरन असांखे कॉल कंदा आहिनि, रिस्पॉन्स ॾींदा आहिनि असांखे। इन खां अलावा हर ज़ोन में हिकु असांजी राइडर पुलिस हूंदी आहे जेके असांजी हेल्प जे कारण इकट्ठे हूंदी आहे। मतिलबु कोई मसइलो थींदो असांजे ग्रुप में मैसेज कंदा आहियूं तो फ़ौरन असांखे हेल्प आउट। बहितरीनु, ज़बरदस्त मैसेज हुयो तव्हांजो ऐं उमेद कयां थी त जेको आहे सो ॾिसंदड़ जेके आहिनि उहे ज़रूरु इन मां मुतासिर थिया हूंदा। ऐं साही जो वक़्तु, नाज़रीन, साही था वठूं ऐं साही खां पोइ वरी जॉइन कजो। ॻाल्हियुनि जो ख़ूबसूरत सिलसिलो जारी रखंदासीं। वठूं था नंढड़ी साही, ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ब्रेक में असांजी चांहि बिस्किट बि हली रही हुई ऐं ज़बरदस्त क़िस्म जी कचहरी हुई। ऐं हाणे छो त सेट ते सिर्फ़ु असां लेडीज़ बचा आहियूं, सो वुमेन एम्पावरमेंट ते खुली करे कचहरी कबी। छो त ज़ाहिर आहे अहिड़ी इंस्पिरेशनल पर्सनैलिटी हुई ऐं उनजी ज़िंदगीअ मां काफ़ी कुझु असां बरकत अलीअ जी लाइफ मां, उनजी स्ट्रगल मां सिखियोसीं त कीअं मतिलबु इंसान खे अचानक ज़िंदगीअ में केॾी महिल बि को अहिड़ो, जीअं चवनि, अंधेरे में हिकिड़ो चिराग नज़र अची वेंदो आहे ऐं उनजी रोशनीअ सां उनजी ज़िंदगीअ जा मसइला हल थी था सघनि। त अहिड़ी का बि अपॉर्चुनिटी केॾी महिल बि अची थी सघे। सो कॾहिं बि मायूसी न कयो ऐं मायूस थी करे इंसान ज़िंदगीअ खां हाराइजी जेको थो वेहे न, इहो ॾाढो ग़लति आहे। तव्हां कुझु न कुझु कोशिशि पिया कयो त अगरि काफ़ी साल अॻु में ई बरकत अली हाराइजी वेही वञे हा त अॼु उहो फूड पांडा जो राइडर न थिए हा। इहो ॾाढो ज़रूरी आहे त तव्हां कन खां खोड़ कयो ऐं जारी रखो पंहिंजी लाइफ में
ऐं कुझु न कुझु कयो, छो त इहो त अलाह साईं बि चयो आहे त जेके क़ौमूं जेके माण्हू पाण कुझु करण जी जेको आहे सो हौसलो नथा रखनि, का महिनत कोन था कनि, त पोइ अलाह साईं बि उन्हनि जी जेको आहे हेल्प कोन कंदो आहे, मदद कोन कंदो आहे। त इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके इंसान खे पंहिंजे पाण खे अञा मज़बूत साबित करण में ॾाढो हेल्पफुल ऐं मददगार साबित थियनि थियूं। ऐं जॾहिं मज़बूतीअ जी ॻाल्हि कजे थी ऐं पंहिंजे पाण खे मञाइण जी ॻाल्हि कजे थी, त जेके सिंधी असांजूं औरतूं आहिनि, न्याणियूं आहिनि, ऐं जॾहिं मां सिंधी न्याणियुनि जी ॻाल्हि कंदी आहियां न, त हिन जो मतिलबु इहो न आहे त उहे न्याणियूं जेके सिंधी ॻाल्हाइनि थियूं, जेके सिंध में थियूं रहनि। असां छो त मां सिंध में, कराची बि सिंध जो हिसो आहे, असां सिंध जो जेके माण्हू आहियूं, ऐं इन में किथे बि केर बि आहे, चाहे उनखे सिंधी अचे या न अचे, उहो माण्हू सिंधी आहे। सो इहे पंहिंजूं ॿोलियूं आहिनि, पंहिंजा माण्हू आहिनि। पाकिस्तान जो जेको हिकिड़ो ख़ूबसूरत पंहिंजो सूबो आहे, उन में जेके बि असां औरतूं जंहिं तरीक़े सां अॻिते हाणे वधी रहियूं आहिनि अलॻि अलॻि फील्ड्स में, जंहिंमें ख़ासि तौर ते मीडिया जी फील्ड आहे। मीडिया में ॾाढो मां सम्झां थी अॼुकल्ह चैलेंजिंग हिकिड़ो दौरु हली रहियो आहे। ऐं हिरा जी जेके पाण ॻाल्हि कई त कीअं पंहिंजे पाण खे मज़बूत करिणो थो पए, त इहो ॾाढो ज़रूरी आहे। अनिला असां सां गॾु मौजूदु आहे। अनिला, आप जैसे ज़ाहिर है रोज़मर्रा की ज़िंदगी में ना ऐसी ख़वातीन से आपका सामना होता होगा, काफ़ी ऐसे इश्यूज़ हैं, डोमेस्टिक इश्यूज़ हो गए, फाइनेंशियल इश्यूज़ हो गए। मुझे तो बड़ा अफसोस होता है कि काफ़ी ऐसी ख़वातीन को सिर्फ इस वजह से तलाक दी जाती है, छोड़ा जाता है कि भाई आप की घर वालों की तरफ से कोई फाइनेंशियली सपोर्ट नहीं मिली हमारे बेटे को। तो ये देखें कितना मायूसी वाली बात है कि बेटा आपका, बेटी भी आप कहीं और से ला रहे हैं अपने घर, तो भाई वो वाले क्यों आपको फाइनेंशियल सपोर्ट क्यों सपोर्ट करेंगे? आपने अपने बेटे को क्यों नहीं उसकी अपब्रिंगिंग ऐसी की कि वो फाइनेंशियली खुद डिपेंडेंट हो और इतना स्ट्रॉन्ग हो कि अपनी बीवी को अफोर्ड कर सके। बहुत सी जगहों पे मैंने ये माइंडसेट देखा है, वो कहते हैं बेटा बिगड़ गया है, इसकी शादी कर दो बस। एग्जैक्टली, हाँ, सबसे बड़ा तो ये बस कि अच्छा मतलब वो बिगड़ी हुई बला जो है आपसे नहीं सुधर रही, तो आप किसी के सर पे डाल दें। क्या शादी के बाद उसको ठीक हो जाना है? बिल्कुल भी नहीं। देखें, तालीम के साथ तरबियत बहुत ज़रूरी है, और तरबियत के साथ माँ बाप की जो है वो उसका चेक एंड बैलेंस रखते हैं ना, वो बहुत इम्पॉर्टेंट है। एक जिस तरह खातून से पूरी एक फैमिली बनती है, इसी तरह अब एक घर का लड़का जो है वो अपनी जब फैमिली, एक्सटेंडेड फैमिली में जाता है, तो जब अगर आपने उसकी तरबियत नहीं की हुई, आपने उसको तालीम नहीं दी, उसके ऊपर चेक एंड बैलेंस नहीं रखा है, तो फिर इसी तरह के जो है मसाइल होते हैं जब उसकी शादी होती है। आने वाली लड़की जो है वो अपने बहुत सारे ड्रीम्स के साथ लड़कियां आती हैं, पर जब ये देखती हैं कि शौहर जो है वो शादी के एक हफ्ते बाद भी जो है वो जॉब्स पे नहीं जा रहे हैं, तो बड़ा उनके लिए डिसअपॉइंटिंग होता है। फिर इन लॉस की तरफ से जो है वो डिमांड्स हो रही होती हैं कि आप जो हैं वो पैसे लेकर आएँ और फैमिली जो है वो हमारे बच्चे को और हमें भी जो है ना वो सपोर्ट करें। जबकि इस्लाम में और ख़ास तौर पे मैंने अरब कंट्रीज़ में ये देखा है कि जब तक लड़का घर नहीं बना लेता उसकी शादी नहीं होती। सारा खर्चा वो लोग करते हैं, लड़की वाले खर्चा नहीं करते, और जो डावर अमाउंट होता है वो भी आपका एट द टाइम ऑफ निकाह जो है वो पे होता है। पर हमारे जो एशिया के जो ममालिक हैं, मुझे ये चीज़ जो है जिसमें पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, इन ममालिक में जो है ना ये चीज़ फॉलो नहीं की जाती। यहाँ हमें बड़े बड़े जहेज देने पड़ते हैं। अनिला, निकाह के जो शर्तें हैं ना वो भी पता नहीं होती हैं, साइन करने से पहले बेटी को पढ़ाते भी नहीं है, और उसमें जो है वो एक क्रॉस का निशान होता है। अगर कोई फैमिली की खातून उसके ऊपर कोई सवाल उठा दे, ये बड़ों के आगे बोल रहे हैं, तो उसको वो सोशल टैबूज की सूरत में जो है ना वो बनाते हैं, जबकि ऐसा नहीं होना चाहिए। मज़हब में जब ये कहा है कि लड़की की रजामंदी उससे शादी करने से पहले लो, तो फिर आप निकाह नामा जो है इसकी भी अवेयरनेस देनी जो है ना वो ज़रूरी है। देखें, अक्सर हम देते हैं इंटर फैमिली मैरिजेस हो जाती हैं और थैलेसीमिया होता है लोगों के अंदर फैमिली में, तो वो थैलेसीमिया फिर आपके बच्चों के अंदर, फिर आपकी और जो है वो जनरेशन में आ रहा होता है, तो निकाह नामे में बर्बाद हो जाती है, खत्म हो जाती है एक जाहिलियत की वजह से। तो आप जो है अगर निकाह नामे के अंदर, पाकिस्तान पीपल्स पार्टी की गवर्नमेंट में कई दफ़ा इसके ऊपर काम हुआ और अब इसको हिस्सा बनाया गया है कि आपका जो है वो थैलेसीमिया का बिफोर मैरिज जो है वो टेस्ट होना जो है वो ज़रूरी है, जिससे दो जिंदगी यानी पूरी एक फैमिली जो होती है
اس کی جو ہے نا وہ زندگیاں جو ہیں وہ سیف ہوں گی. بہت اچھی بات آپ نے کی. ہیرا سے پوچھنا چاہوں گی, ہیرا جب اس طرح عورت کے کانفیڈنس کی بات کر رہے تھے اور یہ ایک ٹیبو کہ ایک کانفیڈنٹ عورت جو ہے پھر ہضم بھی نہیں ہو رہی ہے سوسائٹی کو, جیسے انہوں نے بولا کہ سوال کر رہی ہے تو بڑے کہتے ہیں کہ بدتمیز ہے. بالکل آپ کا پوائنٹ بہت اچھا ہے, اس لیے مینیج نہیں کر پاتے ہیں اس چیز کو کہ جب دیکھیں سامنے والا جو ہے ایک لڑکی ہے وہ ایک انسان ہے, آپ جب اس کو یہ رائٹ دیتے ہو نا کہ آپ اس چیز کو آبزرو کرو اور ہمیں آنسر کرو کہ یہ چیز اچھی ہے یا بری ہے, تو آپ ایک دفعہ تو اس کو بول دیتے ہو کہ آپ بتاؤ, لیکن جب وہ اس چیز کو آبزرو کر کے ریئلائز کر کے آپ کو آنسر کر رہی ہوتی ہے نا, تو پھر آپ میں اتنی برداشت نہیں ہوتی ہے کہ آپ اس چیز کو سن بھی سکو. ٹھیک ہے, سب سے پہلا رائٹ تو لڑکی کو یہاں پہ دیا جاتا ہے جو کہ ہمارے رسول صلی اللہ علیہ وسلم نے ہمیں بتایا بھی ہے کہ لڑکی کی جو شادی ہے اس کی رضامندی سے کی جائے, جیسا کہ میم نے بتایا یہاں پہ. تو سب سے پہلا پوائنٹ تھا ہمارا یہی ہے کہ لڑکی سے پوچھتے بھی نہیں ہیں, بس بتا دیا جاتا ہے کہ فلاں ڈیٹ کو یا فلاں سے آپ کا نکاح ہے, آپ ایگری ہیں آپ نہیں ہیں, کچھ بھی ہے کرنا ہے بس آپ کو. ٹھیک ہے, پہلا پوائنٹ تو ہمارے یہاں پہ لیا جاتا ہے. تو یہیں سے جو لڑکی کا سیکریفائز ایکچولی جو ہے وہ یہیں سے اسٹارٹ ہو جاتا ہے, یعنی کہ یہیں سے اس کو بتا دیا جاتا ہے, اس کا مائنڈ سیٹ کر دیا جاتا ہے کہ آپ کو سیکریفائز سے ہی آگے چلنا ہے. تو یہاں پہ کچھ لڑکیاں جو ہیں وہ ماں باپ کی اپنے پیرنٹس کی رسپیکٹ کو لے کر یا یہ سوچتی ہیں کہ سوسائٹی کیا بولے گی, پھر بچے ہو جاتے ہیں تو بچوں کا کیا کریں گے, اب ماں ہے چھوڑ نہیں سکتی ہے, سیکریفائز کرے گی وہ اس چیز کو, تو وہ پھر سیکریفائز کی ایک چکی میں پستی چلی جاتی ہے. اور سب سے زیادہ جو پستی ہے وہ میڈیا کی لڑکی پستی ہے. بالکل, اور خاص طور پہ جب وہ چلو شادی سے پہلے تو اس نے کر لی بغاوت کر لی, جیسے کر لی, بالکل اپنے ماں باپ کو راضی کر لیا. ایسا ہی ہے. ایسا کیوں ہوتا ہے کہ میڈیا کی عورت ہے چاہے وہ کتنی بھی فیمس کیوں نہ ہو, شادی کے بعد میڈیا چھوڑ کیوں دیتی ہے؟ مائنڈ سیٹ اس لیے ان کا یہ ہوتا ہے کہ اب یہ میڈیا میں چلی گئی ہے, غیر مردوں میں دوسرے مردوں میں اس کا اٹھنا بیٹھنا ہو گئی ہے, بہت زیادہ بولڈ ہو گئی ہے, مردوں کی طرف اٹریکٹ ہو رہی ہے, تو شوہر کو ڈی ویلیو کر رہی ہے. اور شوہر بھی یہی چیز سمجھ رہا ہوتا ہے کہ ہاں یہ مجھے ڈی ویلیو کر رہی ہے, یہ دوسری طرف اٹریکٹ ہو رہی ہے, تو وہ کہتے ہیں چلو ٹھیک ہے اب تم میری طرف سے فری ہینڈ ہو, تمہیں جو کرنا ہے تم کرو. تو لیکن جب وہ شوہر میڈیا میں جاتا ہے تو وہ تو اس طرح کا نہیں سوچتا اپنے لیے. یہ عورتیں ہی کیوں مین ول بی مین, مرد ہمیشہ مرد ہوتا ہے, مرد غلط ہو کے بھی صحیح ہوتا ہے. پر مجھے لگتا ہے کہ اب پاکستانی معاشرے میں جو ہے نا وہ چینج آیا ہے, مائنڈ سیٹ کے اندر بھی چینج آیا ہے. اگر آپ 20-25 سال پہلے عورت کا اسٹیٹس دیکھتے ہیں اس میں بہت فرق پڑا ہے, اور جو ٹیکنالوجی سوشل میڈیا اس سے اویئرنیس بہت آئی ہے. جب پہلے خواتین کو اپنے رائٹس کی اویئرنیس نہیں ہوتی تھی, انہیں پتہ ہی نہیں تھا ان کے لا کے اندر کیا رائٹس ہیں, ایک معاشرے کے اندر کیا رائٹس ہیں. اب ہر لڑکی, ابھی میٹرک پاس بھی جو بچیاں ہیں نا تو وہ پہلے سے پلان کر رہی ہیں, نہیں ہم جو ہے وہ ہمارے فادر پہ ہمیں انہوں نے میٹرک تک کرا دیا ہے, اب ہم ان کے اوپر بوجھ نہیں بننا چاہتے, اب ہم انڈیپینڈنٹ ہوں گے بٹ وتھ سرٹن پیرامیٹرز. آپ کو ان گائیڈڈلی جو ہے نا وہ معاشرے کے اندر پینیٹریٹ نہیں کرنا ہے, اپنی لمٹس کے اندر. آپ کے پیرنٹس جو آپ کے اوپر بھروسہ رکھتے ہیں اس بھروسے کو کبھی بھی نہ توڑیں. اچھا, یہ جو ان گائیڈنس یا امیچور سٹیج پر ہی دنیا کو فیس نہیں کرنا, یہ بھی تو میں سمجھتی ہوں جاننا بڑا ضروری ہے ہماری بچیوں کو. یہ بہت ضروری ہے. ابھی میٹرک کرتی ہیں, انٹر کرتی ہیں, وہ ڈرامے اور موویز اور یہ سب دیکھ کر وہ کہتی ہیں کہ بھائی اب بھائی اگر اس کو کوئی بینگ اپ ایز اے پروٹیکشن ہی گھر والے روک رہے ہوتے ہیں نا تو وہ سمجھتی ہیں میرے ساتھ کوئی ظلم ہو رہا ہے. جبکہ وہ یہ نہیں سمجھتی ہیں کہ آپ باہر جا رہی ہیں تو اتنی باشعور تو ہونا کہ آپ پھر اس کو فیس بھی کر سکیں. اس کے لیے وہ گائیڈنس بڑی ضروری ہے. یہی ہے کہ آپ بالکل ان گائیڈڈلی جو ہے, دیکھیں یہ مین میڈ معاشرہ ہے, بالکل ٹھیک ہے نا, اور مرد بے شک, اور ویسے بھی 4 ہمارے مذہب نے جائز کی ہوئی, اس وجہ سے نہیں کیے کہ آپ شادیاں کرتے رہیں, اس کے پیچھے بھی ایک حکمت ہے, ریزن ہے کہ اگر کوئی بیوہ ہے اس کو جو ہے وہ آپ اس کے ساتھ شادی کریں کہ اس کو ایک سپورٹ ملے. یہ نہیں ہے کہ بیوی گھر پہ ہے پھر ایک افیئر آپ کا کہیں اور, تو اس سے معاشرے میں امبیلنس آتا ہے. تو لڑکیوں کو بھی چاہیے کہ ایک اپنا گائیڈنس کے تحت جو ہے وہ معاشرے کے اندر آئیں اور جو ان کے ٹارگیٹس ہیں وہ ان کو اچیو کریں, پازیٹیو رہیں, نیگیٹو سائڈ پہ نہیں جائیں. جو نیگیٹیوٹی آپ کو معاشرے میں نظر آ رہی, چاہے وہ مرد کی طرف سے یا کسی مائنڈ سیٹ کی طرف سے, آپ پازیٹیو کی طرف جو ہے وہ جائیں, تعلیم اپنی اچھی حاصل کریں, اسکلز ہوں آپ کے پاس, ہنر ہو, اس کے بعد آپ کے پاس ایک اچھی جاب, کیونکہ فائنینشیل انڈیپینڈنس جو ہے نا عورت کے لیے بہت ضروری ہے. کیونکہ آپ دیکھ رہے ہیں کہ کتنی مہنگائی ہے, ہر فیملی میں اب 4 لوگ کام کر رہے ہیں, بچے بھی کام کرتے ہیں, پیرنٹس بھی کام کر رہے ہیں,
تو खातून का काम करना माशरे में बुराई नहीं है, और इस्लाम ने भी मना नहीं किया। हज़रत खदीजतुल वो तो खुद कुबरा जो हमारे है, तो रोल मॉडल सारे खुद हमारे ताजिर थी, बिल्कुल। पर वो अपनी एक इज्जत जो है ना आपकी सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट है, तो उसको आप सबसे ज़्यादा प्रायोरिटी दें और आप हमेशा फर्म रहें। जब आप अपनी पर्सनालिटी के अंदर फर्म रहते हैं तो किसी की हिम्मत नहीं होती है। मुझे तकरीबन 25 इयर्स हो गए और मैं हमेशा, ये मेरे लिए बड़े फ़ख्र की बात होती है कि मैं मेल डोमिनेटर रही हूँ। अगर मैं कहीं जॉब पे गई हूँ तो आफ्टर 3 और 4 मंथ्स जो है वो मेरे प्रमोशंस हुए और वो ओवरऑल मेल मेंबर्स जो है ना वो हुए, और मेल्स के साथ मैंने काम किया, और अल्हम्दुलिल्लाह 25 इयर्स में भी कोई ये पिन पॉइंट नहीं कर सकता कि ऐसी चीज़ ऐसी या ऐसी कोई। ज़बरदस्त। तो इसमें आपको जो है आपका कॉन्फिडेंस, आपका स्ट्रॉन्ग विल और आपका जो करेक्टर है ना वो बहुत मजबूत होना बहुत चाहिए। मजबूत है, बिल्कुल ही वो बहुत बहुत मैटर करता है। अच्छा, ये जो एक कैरेक्टर काउंसलिंग होती है ना, ये भी, इसकी भी कमी है बहुत हमारे माशरे में। बच्चियों को देखिए, आप उनको गाइड करें ना। अब बच्चे, किसी ने कह दिया तुम अच्छी लग रही हो, वो कहते हैं ओहो ये किसी ने तारीफ कर दी है ना, तो वो फिर अनगाइडेडली उनके पीछे जाते हैं। पर अब थ्रू ड्रामास भी काफ़ी अवेयरनेस है, सोशल मीडिया पे भी है। तो अब मैंने जो देख रही हूँ, क्योंकि अभी मैं लाहौर और इस्लामाबाद से भी होकर आई हूँ, तो बहुत सारी लड़कियाँ ब्लॉगर्स बन गई हैं ना, बिल्कुल। और बड़े अच्छी जो है वो उनके इन्फ्लुएंसर्स हैं, हाँ bloggers इन्फ्लुएंसर्स हैं, तो और वो डिफरेंट पार्टीज के साथ भी अटैच्ड हैं। तो उनकी पर्सनैलिटी में एक चीज़ ये नज़र आई कि वो कहते हैं नहीं, मर्द के सहारे की ज़रूरत नहीं है। जब हम अपनी ही पर्सनैलिटी के अंदर स्ट्रॉन्ग हैं, पॉजिटिव हैं, तो हम चीज़ों को बहुत अच्छे तरीके से आगे लेके चल सकते हैं। तो बड़ा स्ट्रॉन्ग मुझे लगता है कि आज की औरत मुझे जो नज़र आती है स्ट्रॉन्ग है, और कुछ साइड पे आप बहुत उनको वो भी देखते हैं कि बहुत कमज़ोर तबका है, जैसे डोमेस्टिक वर्कर्स होते हैं, उनकी जो अच्छा, शहर की औरत फिर भी एम्पावर्ड है, जो अक्सर गाँव की जो है ना, ये नहीं है कि गाँव की नहीं है, गाँव पर की वो भी empowered है, लेकिन उनका जो रेशियो है वो कम है। वो कम है, बिल्कुल सही कह रही हैं। खेतों में देखिए, हमारे यहाँ सबसे ज्यादा जो खवातीन है वो खेतों में काम करती हमारे हैं। थर में थर में माशाल्लाह से आप देखें देखें डंपर्स चला रही हैं, और ये बड़ी एक उसकी बात है। अभी बस ड्राइवर्स जो पिंक बस सर्विस गवर्नमेंट ऑफ सिंध की आई, उसमें कंडक्टर्स जो हैं वो खवातीन हैं, ड्राइवर्स खवातीन हैं। तो वो इसलिए हैं कि वो अपनी पर्सनैलिटी के अंदर स्ट्रॉन्ग हैं, अपनी पर्सनैलिटी को उनको पता है कि मुझे हेयर एंड देयर नहीं देखना है, मुझे सीधा स्ट्रेट रास्ता भी जो है ना, और विद बेस्ट होप के होप जो है ना वो आपकी ज़िंदगी में बहुत मैटर करती है। अल्लाह ताला ने भी कहा है कि उम्मीद का दामन कभी ना छोड़े, तो वो बड़ा इम्पॉर्टेंट है। और जो यंग लड़कियां हैं उन्हें भी सोच समझ के, और ये ना समझें कि हम खूबसूरत हैं तो खूबसूरती ही सब कुछ है, जो आपकी इंटरनल ब्यूटी है ना वो इम्पॉर्टेंट, वो बहुत ज़रूरी है। बिल्कुल बहुत सही बात की है। और बिल्कुल सही बोला है इन्होंने कि एक्चुअली जो आपकी ब्यूटी जिसको आप इन्हेंस कर रहे होते हो, बाज़ाहिर खूबसूरती जिसको बोलते हैं, वो वक्त के साथ ढल जाती है। बिल्कुल, वो मैटर नहीं करती है। हाँ, वो वक्त के साथ ढल जाती है, वो मैटर नहीं करती है आपकी। जो आपकी एक्चुअल ब्यूटी जो होती है ना, वो आपके अंदर छुपी हुई होती है। आप चाहे फैमिली में हो, चाहे आप किसी भी फील्ड में हो, किसी भी प्रोफेशन में हो, जब तक आप अंदर से खूबसूरत नहीं है ना, आप में एक कॉन्फिडेंस नहीं आएगा, आप अंदर से लूज रहेंगे। जब आप अंदर से कॉन्फिडेंस में आएंगे ना, अब मतलब आपको ऐसा होना चाहिए, इतना कॉन्फिडेंस हो कि सामने वाला अगर बात करे ना, तो आप एक लिमिट में रह के उसको बता सके कि ठीक है मैं लड़की हूँ, सो व्हाट, मैं आपको एक अच्छी तरीके से डील कर सकती हूँ। इतना आप में होना चाहिए, नहीं कि सामने वाले ने अगर 2 मीठे बोले तो आप वहीं पे मेल्ट हो जाए, पिघल जाएं, बस ठीक है मैं तो लड़की हूँ, मैं फ़ायदा उठा लूँ, ऐसा नहीं होना चाहिए। तो मेरे ख्याल में ये बात इन्होंने बहुत अच्छी की है। तो अच्छा, अक्सर ऐसा भी होता है, हम जैसे मीडिया में निकलती हैं ना, आप मीडिया की फील्ड से हैं आप, तो अक्सर कंपटीशन की और जेलसी का फैक्टर जो है ना, ये भी औरतों में बहुत ज़्यादा होता है, जिसकी वजह से वो अपना भी नुकसान कर रही होती है और अपने ही जो है वो कोलीग्स, दूसरी खवातीनों का भी नुकसान करती हैं। तो इस हवाले पे आएंगे, इस टॉपिक पे आएंगे, बात करेंगे आपसे, लेकिन ब्रेक लेते हैं, ब्रेक का टाइम हो गया। सो नाज़रीन, साही वठूं था बेहतरीन कचहरिया, ज़बरदस्त क़िस्म जी कचहरिया सा हली रही आहे, ऐं ज़रूरु तव्हां जेको आहे सो असांजो प्रोग्राम ॾिसजो, ऐं ब्रेक खां पोइ वरी असांखे जॉइन कयो। डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट back after this short commercial break. Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. जी
नाज़रीन, वेलकम बैक। ऐं ब्रेक खां पोइ असां हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त कचहरी थी हले। ऐं छाहे त जॾहिं असां अहिड़नि महिमाननि सां एॾी ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं न त वक़्त जो अंदाज़ो न थींदो आहे, ख़बर न पवंदी आहे। सो ॻाल्हियुनि खे कट करे बि ब्रेक वठणी पवंदी आहे। हाणे ब्रेक खां पोइ आया आहियूं ऐं उतां ई सिलसिले खे जारी रखूं था। ऐं जेको आहे हिरा जी तरफ़ था आप बता रही थी कि औरत में जो जेलसी का फैक्टर हम बात कर रहे थे इस पे जी। और एक्चुअली जो जेलसी है वो मैं कहती हूँ कि औरत में ही सबसे ज़्यादा है। वो कहते हैं कि औरत ही औरत की दुश्मन भी है। अच्छा, इस पे जो है ना मैं पर्सनली थोड़ा सा डिसएग्री करती हूँ, लेकिन अगर आपका अपना ऑब्जर्वेशन है आप नहीं, और अगर आप हिस्ट्री उठाकर देखें तो औरत ने ही हमेशा औरत को काटा भी है, ठीक है, गिराया भी है। बड़ी बड़ी आज तक अगर आप देखें सल्तनत जो गिराई है वो एक औरत ने ही गिराई है, मर्द ने तो कभी नहीं गिराया। अगर उसके बैकग्राउंड पर हम देखें तो एक औरत ही थी वहाँ पे भी। ठीक है। तो अगर कोई मर्द स्टैंड भी ले रहा है तो वो भी एक औरत की वजह से ही ले रहा है, चाहे वो माँ की सूरत में है, चाहे वो बीवी की सूरत में है, चाहे वो बहन है, बेटी है। तो इन अदर वर्ड्स औरत का जो है किरदार है वो माशरे पे बड़ा हावी है, बहुत ज़्यादा है, बहुत ज़्यादा है। लेकिन अगर यहीं पे देखा जाए तो औरत को डिवैल्यू भी वही मर्द कर रहे होते हैं। ठीक है, मतलब एब्यूजिंग के उसमें आप देख लें या फिर मतलब किसी भी आप उसमें देख लें, तो अगर जहाँ पे एक मुकाम मिल रहा है औरत को, डिवैल्यू भी वहीं भी किया जा रहा है। तो ये हमारी जो सबसे बड़ी बात आती है यहाँ पे आती है कि हमारी फैमिली से हमें क्या तरबियत मिल रही है। तरबियत का इसमें बड़ा, ये तरबियत का एक बहुत बड़ा हाथ होता है कि आपकी फैमिली आपको किस तरह का एजुकेट कर रही है, आपको किस तरह से गाइड कर रही है कि आपने औरत को किस नज़र से देखना है, कैसे लेकर चलना है। ठीक है। तो अगर बात देखें जेलसी की, यहाँ पे ये है कि मेरे अपना फ्रेंड सर्कल माशाल्लाह एक बहुत ह्यूज है। तो वहाँ पे मैंने बहुत सा सीखा, बहुत सी चीज़ें मैंने सीखी हैं। बैक बाइटिंग। अच्छा, ये भी सीखा है आपने? ये कैसा फ्रेंड सर्कल है आपको बैक बाइटिंग सिखा रहा है? ये तो मैं बड़ी क्यूरियस हूँ इसको जानने के लिए। पर्सनालिटी प्रॉब्लम आ रहा है, ये कैसा है? ये आप चेंज करो भाई, बच्ची बिगड़ रही है। चेंज वो अपना जेलसी फैक्टर पे आ रही हूँ। सही से जेलसी फैक्टर पे आ रही हूँ। मतलब वो इस हद तक आप देख लें, मुनाफकत है कि सामने होंगे तो जी हजूरी में आप बहुत अच्छे हैं जी, माशाल्लाह, अल्लाह ताला आपको कामयाब करे, आप एक अच्छे ट्रैक पे चल रहे हैं। हर जगह है, ये मतलब तो हर जगह है। एक जेलसी फैक्टर पे मुनाफकत है और जेलसी फैक्टर पे है। आप थोड़ा सा मूव होंगे वहीं पे आपकी बैक बाइटिंग स्टार्ट कर देंगे, और उन्हीं से करेंगे जो उनके साथ बैठे हुए होंगे, वो फिर आगे बता भी देंगे कि आपके बारे में ये कहा है। बिल्कुल। तो जब आपके साथ ही कहा है तो आप क्यों बोल रहे हैं? ये होती है जेलसी। यहाँ पे करते हैं तो मेरे ख्याल में ऐसा नहीं होना चाहिए। तो एटलीस्ट आप अपने थोड़ा सा ग्रूम करें, खुद को लेकर चलें अपने। अच्छा, मेरे ख्याल से जेलसी भी वहीं आती है जहाँ कॉम्प्लेक्स होता है, जहाँ कॉन्फिडेंस की कमी होती है। अगर आप कॉन्फिडेंट हैं, आपको खुद में इतना कॉन्फिडेंस होना चाहिए कि अल्लाह ने आपको जैसा बनाया आपको परफेक्ट बनाया है। एग्जैक्टली। आप में भी कोई कमी नहीं है, आप भी बहुत अच्छे हैं। खुद को थोड़ा सा ग्रूम तो करें, आप इनहेंस करें। आपके अंदर भी अल्लाह ने कोई ना कोई ऐसी खूबी ज़रूर रखी होगी कि जो आपको नहीं दिख रही, लेकिन वक्त के साथ आपको ज़रूर दिखेगी। जैसे कि मैं खुद को देखूँ, मैं जब स्टार्ट मैंने लिया था मैं ऐसी थी, लिटरली बता रही हूँ कि मुझे घर से बाहर निकलते हुए मैं जब भी निकल जाने लगती थी ना, मुझे फील मतलब मुझे वॉशरूम जाना है। मुझे इतना डर रहता था, एंजाइटी हो जाती थी, बहुत ज़्यादा एंजाइटी, बहुत ज़्यादा, इतना स्ट्रेस होता था कि किसी ने बात करना तो मैं जी जी ठीक है जी, मतलब सही है, इस तरह से करके। हमारे यहाँ भी आई तो शुरू में ऐसी थी, पहली ब्रेक तक। फिर थोड़ा ऐसा कॉन्फिडेंस, आखिरी ब्रेक, अब आप यहाँ आखिरी ब्रेक है, अब ये ना खुल गई है। यहाँ आपको जेलसी फैक्टर नजर नहीं आया, एक खातून ने आपको सपोर्ट, बिल्कुल मुझे सपोर्ट मिला एक, और सेकेंडली मुझे लगा नहीं अच्छा प्लेटफॉर्म है, यहाँ पे मैं अपनी बात इजीली शेयर कर सकती हूँ। बहुत अच्छी बात, बहुत अच्छी मुझे ये अच्छा लगा, बहुत अच्छी बातें की आपने, और ये बहुत ज़रूरी है। और नाज़रीन, ॾाढो सुठो, इहो शायदि त नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झणु तमामु घणो ज़रूरी आहे त तव्हांजी ज़ात मां कंहिं बि ॿिए इंडिविजुअल खे, चाहे उहा औरत हुजे या मर्द, उनखे केतिरी इंस्पिरेशन मिले थी, इन ॻाल्हि ते सोचण जी तमामु घणी ज़रूरत आहे त छा तव्हां किथे न किथे कंहिंखे अॻिते वधण खां रोकियो त नथा? छा तव्हांजो अमल, तव्हांजो बिहेवियर, तव्हांजो जुमिलो, हिकिड़ो जेको सेंटेंस आहे, जेको जुमिलो था हणी वठो कंहिंखे, छा उन में बि कंहिंजी दिलि आज़ारी त कोन थी थिए? त इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जिन ते गौर करण जी तमामु घणी ज़रूरत आहे, ऐं इहे सभु
इंसान खे पर्सनल ग्रोथ में ॾाढो हेल्प कंदियूं आहिनि। अॼु जो जेको प्रोग्राम असां तव्हांजे अॻियां पेश कयोसीं सो हाणे पुॼाणी ते अचे पुॻो आहे। महिमान बहितरीनु हुया, ज़बरदस्त क़िस्म जा गेस्ट हुया असां सां गॾु, ऐं हाणे थैंक यू चवंदासीं छो त प्रोग्राम पुॼाणी ते पुॻो आहे। सो अनिल आप थैंक यू सो मच, क्योंकि वक्त का तकाजा है तो अब जाहिर है आए टाइम पे तो जाना भी टाइम पे चाहिए तो लेकिन फाइनल में चाहूँगी कि आप क्या देखने वालों को कहना चाहेंगी, क्योंकि हमने जो आज के टॉपिक पे इस प्रोग्राम में बात की है, बेरोज़गारी आ गई, विमेन एम्पावरमेंट आ गई, इंसान की शऊरी सलाहियतें आ गई, तो क्या यूथ को क्या मैसेज देंगी? यूथ के लिए मैसेज ये है कि आप अपने लिए सही रास्ता सेलेक्ट करें, और जब आप अपने एजुकेशनल प्रोसेस के अंदर होते हैं, जब आप तालीम हासिल कर रहे होते हैं, जहाँ पे आप समझते हैं कि आपका माइंड वहाँ पे मिलता है, वो ही फील्ड अपने लिए जो है ना वो सेलेक्ट करें। अक्सर पेरेंट्स कहते हैं मेरे बच्चे को डॉक्टर बनना है, उस बच्चे को फ़ौज में जाना होता है, फ़ौज वाले बच्चे को जो है वो MBA करना होता है। तो जिस फील्ड में आप कंफर्टेबल हों, जिसमें आप अचीव कर सकें, वही फील्ड जो है ना वो सेलेक्ट करें, और पॉजिटिव रहें, होपफुल रहें, और उसमें रहें, एक्टिव रहें। बिल्कुल घर पे जो है वो खामोश होके ना बैठें। बहुत अच्छा मैसेज। तो जो है ना एक्टिव रहना जो है ना इज़ वेरी इंपॉर्टेंट। ज़बरदस्त, बेहतरीन मैसेज है। और हिरा आप क्या फाइनल मैसेज देना चाहेंगी? मेरा फाइनल मैसेज ये है कि आप पहले तो आप बताएं आपको यहाँ आके हमारे साथ कैसा लगा? मुझे फर्स्ट टाइम आई है हमारे शो में। मैं फर्स्ट टाइम बिल्कुल आपके प्रोग्राम में आई हूँ और मुझे बहुत अच्छा लगा है। एंड थैंक यू सो मच कि आपने मुझे इनवाइट किया, मुझे बहुत अच्छा लगा है। वी आर ग्लैड टू हैव यू। और बात मेरा मैसेज ये है कि जो मैं देना चाहूँगी कि बेटियों को हमेशा प्रमोट करें, सपोर्ट करें, आप उनको इनकरेज करें इन फ्यूचर, इन प्रेजेंट और फ्यूचर के लिए भी। ज़बरदस्त, बेहतरीन मैसेज आहे। धीअरुनि खे सपोर्ट कयो बाबा, न्याणियूं जेके आहिनि उहे ई असांजो फ्यूचर आहिनि। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इन ॻाल्हि ते ई जेको आहे प्रोग्राम वाइंड अप कयूं था, ख़तमु थियण वारो आहे। सो इन करे ताउन जंहिंजो आहे उनखे असां नथा विसारे सघूं। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ताउन कयो आहे असांजे प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में। सो आसान महीननि जी किस्तुनि ते प्लॉट आहिनि, ऑफर कंदा आहिनि। ज़बरदस्त क़िस्म जी स्कीम आहे इन्हनि जी। 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ऑफर कनि। त अगरि तव्हांखे प्लॉट वठिणो आहे त ज़रूरु राब्तो कयो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे। कॉन्टेक्ट डिटेल्स तव्हांखे नज़र ईंदा हूंदा स्क्रीन ते। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे जिन ताउन कयोसीं, करशी जामे शीरी वारनि कयो हो। इन्हनि जो चवणु आहे त 100% ख़ालिस अर्कनि सां, गुलाब ऐं संदल जे अर्कनि सां तयारु कयल आहे इहो शरबत, ऐं इहो 100% रिफ्रेशिंग आहे। लाइट रिफ्रेशिंग इन जो अहसासु आहे। ऐं जेका हींअर गर्मी हली रही आहे सिंध में, कराचीअ में, उन में इन खां बहितर को दोस्त थी नथो सघे। सो करशे जामे शीरी पियो ऐं एक्टिव रहो, तंदुरुस्त रहो, पाण बि पियो, पंहिंजनि ॿारनि खे बि पियारियो। इन ई मैसेज ते, इन ई ॻाल्हि ते हींअर तव्हां सां इजाज़त वठंदासीं। वेंदे वेंदे बादल रही साहब जो कलाम, जंहिंजे करे काफ़ी माण्हुनि खे इंतज़ारु हूंदो आहे त कॾहिं वरी असां ॿुधंदासीं का सुठी कंपोज़िशन। सो हींअर ॿुधंदासीं बादल रही साहब जे कलाम खे, ऐं तेसि ताईं सुभाणे वरी तव्हां सां कंदासीं मुलाक़ात नवनि महिमाननि सां। तेसि ताईं रखो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु, मूंखे रखिजो दुआनि में यादि। अला भाई अख प्रिय जी अख में आहे कुठल जो कम, लाहे नींदुस लतीफ़ चे सिसिय सूधो जम, जे निकिरी वञे दम तब अख प्रिय जी अख में। न समझ जातो जिस मन जे फासले के, कोई न समझ जातो जिस मन जे फासले के। इच्छा जुदा कंदा सब, इच्छा जुदा कंदा सब, दिलनि जे राबते खे पूरी न समझ जातो जिस मन जे फासले के।
हिकई हलियो वियो हथ में छॾे असांखे हिकई हलियो वियो हथ में छॾे असांखे हिकई करे वियो वीरान काफ़िले खे हिकई करे वियो वीरान काफ़िले खे ही छा जुदा कंदा सभु दिलनि जे राबिते खे तोरी न समझ तो जिस्मन जे फासले के बस ही खोड़ आवसाले तुम मिली पाऊं बस ही खोड़ आवसाले दुनिया भली न समझे पोए पंहिंजे वास्ते खे दुनिया भली न समझे पोए पंहिंजे वास्ते खे ही छा जुदा कंदा सभु ही छा जुदा कंदा सभु दिलनि जे राबिते खे न समझ जातो जिस्मन जे फासले के मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।